अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूअर्स के कीअं आहियो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ज़िंदगियूं कीअं आहिनि तबियतूं कीअं आहिनि कीअं थी आहे शुरूआत अॼोके ॾींहं जी छा थी रहियो आहे अॼोके ॾींहं में कल्ह छा थियो पहिरीं थोरो सो उन जे मामले में बि ॻाल्हाए था वठूं त कल्ह जेको कुझु थियो आहे उन खां पोइ जेको अॼु थियो आहे केतिरो क़दुरु उहे माण्हू आहिनि जिन जे कल्ह जो जेको इम्पैक्ट आहे उहो अॼु ते पवंदो आहे ॿियनि जी ख़बर न आहे असांजे ज़रूरु पियो आहे कल्ह बिकॉज़ ज़ाहिर थोरो सो जॾहिं बि तव्हां रूटीन खां आउट को कमु कंदा आहियो त थोरो सो तकलीफ़ दे लॻंदो आहे शुरूआत में पर आहिस्ता आहिस्ता तव्हां यूज़ टू थी वेंदा आहियो पर अगरि उहो कमु को काफ़ी गैप खां पोइ थिए त पोइ उन जे लाइ यूज़ टू थियण जे लाइ थोरो सो तव्हांखे टाइम खपंदो आहे ऐं थोरे सो टाइम कंज्यूम करण खां पोइ ई तव्हां यूज़ टू थींदा आहियो अच्छा जी जिथे तव्हां तमामु शयुनि जी ॻाल्हि कयो था अक्सर तमामु उहे एक्सपीरियंसिस जेके मुंहिंजी ज़िंदगी में सुठा हूंदा आहिनि उहे मां चाहींदी आहियां तव्हां ताईं पहुचायां ताकी शायदि तव्हांजो जेको नेक्स्ट स्टेप आहे उहो उन सां किथे न किथे रिलेट करे ऐं तव्हां उन्हनि ॻाल्हियुनि मां फ़ाइदो हासिलु करे सघो कल्ह बि कुझु इन तरीक़े सां थियो आहे कल्ह कंहिं शूट जे करे अक्सर असां जॾहिं बि असांजूं प्यारी स्पेसिफिकली असांजी जेके ख़वातीन असांखे ॾिसंदियूं आहिनि उन्हनि खे ईअं लॻंदो आहे त जेको स्क्रीन ते जेको फेस नज़र अचे थो उहो ॾाढो ख़ूबसूरत हिकु पूरो ख़ूबसूरत तव्हां ताईं पहुचंदो आहे थी पर उन जे पोयां केतिरा मरहला हूंदा आहिनि केतिरा मामलात हूंदा आहिनि उन जी जेका हक़ीक़त आहे उहा कुझु डिफरेंट हूंदी आहे कल्ह बि कुझु इन ई तरीक़े सां थियो डिफरेंट जॻहुनि ते डिफरेंट शयूं थी रहियूं हुयूं जॾहिं बि तव्हां तयारु थियण जी ॻाल्हि कंदा आहियो मेकअप जी ॻाल्हि कंदा आहियो त लेंस हिकु अहिड़ो पार्ट आहे जेको हाणे पहिरीं हूंदो त सिर्फ़ु सेलिब्रिटीज़ जेके आहिनि उहे ई लेंस यूज़ कंदा पर हाणे आम असांजूं नंढियूं जेके ॿाड़ियूं आहिनि उहे बि यूज़ कनि थियूं जेके 10-12 सालनि जूं जेके ॿाड़ियूं आहिनि उहे बि हाणे लेंस जो जेको आहे उहो यूज़ कनि थियूं पर इहो यूज़ केतिरो ख़तरनाक आहे इन जे बारे में असां कई दफ़ा पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हाए बि चुका आहियूं कई दफ़ा इन जी जेका अवेयरनेस आहे उहा बि तव्हां ताईं पहुचाए चुका आहियूं हिकु दफ़ो ॿीहर हिकु नंढी ॻाल्हि जेका तव्हां ताईं पहुचाइणु चाहियां थी त जेका लेंस जी जेका कंसेप्शन आहे उहा हर आई जे लाइ डिफरेंट आहे मूंखे यादि आहे त अॼु खां कोई 5-8 साल पहिरीं 10 साल पहिरीं जॾहिं मां लेंस 12 कलाक बि यूज़ कंदी हुअमि त मूंखे को एस सच का तकलीफ़ कोन थींदी पर कल्ह किस्सो जेको आहे उहो कुझु मुख़्तलिफ़ नज़र आयो मूंखे आई हैड इन सिवियर आई इन्फेक्शन ऐं उहो एतिरो सिवियर हो जेको अॼु शायदि असांजी उन तरीक़े सां मुलाक़ात न थियां पर असां सोचो त हीअ जेको इन्फेक्शन आहे असां छो इन खे पंहिंजी ज़िंदगी में रुकावट जो सबबु ठाहियूं असां छो इन इन्फेक्शन जे करे असां तव्हां सां मुलाक़ात न कयूं चवंदा आहिनि न त जॾहिं तव्हां कंहिं बि कम जे लाइ शिदत सां को कमु करणु चाहींदा आहियो त तमामु जेके शयूं आहिनि ऑटोमेटिकली तव्हांजे लाइ सही थींदियूं वेंदियूं आहिनि हूअं बि तबियत जी नासाज़ी कंहिं इन्फेक्शन जो हुजणु कंहिं तकलीफ़ जो हुजणु जॾहिं तव्हांजो माइंड कंहिं ॿिए शइ ते वेंदो आहे ऑटोमेटिकली उनजो जेको असरु आहे उहो घटि थी वेंदो आहे सो मुंहिंजे केस में बि ईअं ई थियो अॼु शायदि असांजी मुलाक़ात न थिए हा ऐं शायदि उहा तकलीफ़ जेका कल्ह राति खां मूंखे हुई शायदि उहा वधीक वधी वञे हा बट छो त मां उनजो ऑल्टरनेट चूज़ कयो मां उनजो जेको ऑपोज़िट जेको साइड आहे उहो मूं चूज़ कयो ऐं मां सोचियो त उन जी केतिरी बि तकलीफ़ हुजे पर वञिणो आहे तव्हां सां मुलाक़ात करणी आहे ऐं उन जे एवज़ असांखे छा मिलियो असांखे असांजो जेको इन्फेक्शन आहे उन में घटिताई जेका आहे उहा मिली सो इहे शयूं करे तव्हांखे कमु बि ईंदियूं आहिनि ऐं गॾोगॾु इहो बि एहतियात असांखे करिणो आहे त कहिड़ी शइ केतिरी देरि ताईं असांखे यूज़ करणु खपे कहिड़ी शइ केतिरी असांखे नुक़सानु पहुचाए सघे थी हीअ शायदि त हिकु नंढड़ी सो इन्फेक्शन जी ॻाल्हि आहे पर इन सां गॾोगॾु असां पंहिंजूं उहे ॿाड़ियूं बि ॾिठियूं आहिनि जेके जॾहिं स्कूल फंक्शन्स ते वेंदियूं आहिनि या पोइ स्कूल पिकनिक्स ते इवन वेंदियूं आहिनि तॾहिं बि लेंस जो जेको कंज़प्शन आहे उहो घणो कंदियूं आहिनि ऐं उन सां ज़ाहिर आहे त उन जा जेके असरात आहिनि उहे ॾाढा बुरा उन्हनि जे अखियुनि ते पवंदा आहिनि सो नेक्स्ट टाइम जॾहिं बि लेंस यूज़ कयो इन एक्सपीरियंस जे बारे में ज़रूरु सोचिजो त शायदि ओॾीमहिल तव्हांखे फील न थींदो बट उन खां पोइ जा जेके आफ्टर इफेक्ट्स आहिनि नेक्स्ट डे उहे ज़रूरु पवंदा ऐं जॾहिं उहे नेक्स्ट डे आफ्टर इफेक्ट्स पवंदा त उहे तव्हांजे लाइ तकलीफ़ ते बि साबित थी सघनि था अच्छा न सिर्फ़ु हिते इन तकलीफ़ जी ॻाल्हि थोरी सी तकलीफ़ जी ॻाल्हि उहा बि कंदासीं जेका पंजाब साइड असांखे हिन वक़्तु नज़र अची रही आहे सैलाबी जेको रेलो आहे उहो जंहिं तरीक़े सां मूव करे रहियो आहे जेतिरा जेके ॻोठ आहिनि काफ़ी सारा ॻोठ आहिनि जंहिंजे लाइ त इहो बि चयो वञे थो त उन्हनि जो हाणे को जेको उते मौजूदगी आहे उहा बि नज़र नथी अचे पाणी एतिरो घणो उते अची वियो आहे रावी जी ॻाल्हि करे था वठूं दरियाए रावी जंहिंजे लाइ हमेशह माण्हू इहो चवंदा हुआ त हीअ त गटर आहे हिकु दरिया न आहे पर अॼु उन ते एतिरो पाणी आहे
ही ख़तरनाक सूरत हाल है बिकॉज ज़ाहिर आहे हिन जो ही जॾहिं पंजाब में हिन वक्त ट्रैवल करे पियो तो सुभाणे इन जी जेका अचणु आहे उहो सिंध में भी थी सके थो ऐं जॾहिं सिंध में ईंदो तो ज़ाहिर आहे सिंध ते असां वटि हिकु ॾाढो कॉमन हिकु प्रैक्टिस आहे जेका सॼे पाकिस्तान में आहे सिर्फ़ु सिंध में न आहे सॼे पाकिस्तान में आहे पंजाब में भी असांखे उहा प्रैक्टिस नज़र आई त असांजे दरियानि जे बराबर में जेका जेका असांजी जेका हिकु बस्तियूं ठही थी वञनि उहे ख़तरे खां ख़ाली कोन्हनि हिन वक़्तु त अगरि तव्हां बि कंहिं अहिड़ी जॻह ते आहियो त ज़रूरु या पोइ तव्हांजे अरीब क़रीब का अहिड़ी जॻह आहे त ज़रूरु उन्हनि खे वञी इहो मैसेज पहुचायो सरकार पंहिंजो कमु करे पई गवर्नमेंट पंहिंजो कमु करे पई बट माण्हुनि जे लाइ शायदि उहे जॻहियूं छॾणु ॾाढियूं मुश्किल आहिनि बिकॉज़ उन्हनि वटि को ऑल्टरनेटिव आहे कोन त हिन वक़्तु इहा बि सूरत हाल आहे त अगरि तव्हांजो प्यारो को तव्हांजे अरीब क़रीब का अहिड़ी जॻह आहे त ज़रूरु उन्हनि खे वञी अवेयर कयो बिकॉज़ हिन वक़्तु पंजाब जी जेका सूरत हाल आहे ख़ुदा न ख़ास्ता पाणी वधियो त उहो सिंध ते बि उनजो असरु पवंदो ऐं ख़ुदा न ख़ास्ता अगरि सिंध जी तरफ़ आयो त असांजी उहे आबादियूं ज़रूरु इफेक्ट थींदियूं इन जे बारे में असांखे हींअर ई सोचणो आहे न ई ओॾी महिल असां सोचूं जेॾी महिल उहे तबाह थी वियूं हुजनि उनखां पोइ असां सोचूं त जी हाणे छा करिणो आहे छो न इन जे लाइ स्टेप्स असां हाणे खणूं हिन वक़्तु केरु हिन बारे में न ॻाल्हाए रहियो आहे पर ज़रूरी आहे हिन बारे में ॻाल्हाइणु बिकॉज़ सुभाणे उन ई प्रेशर सां पाणी असां वटि बि ख़ुदा न ख़ास्ता अची सघे थो ऐं हीअ ज़ाहिर आहे पाणी कई सालनि खां पोइ असांखे नज़र अचे पियो किथे चयो वञे थो त 30-40 सालनि खां पोइ हिन दफ़े एतिरो पाणी असांखे नज़र आयो आहे बिकॉज़ ॿ रीज़न्स आहिनि हिकु त क्लाइमेट चेंज जे करे जेतिरी बरसातूं असां वटि थियूं आहिनि उहे अलॻि असांखे नुक़सानु पहुचायो आहे पर उन सां गॾोगॾु वरी जेको इंडिया जी तरफ़ां जेको विदाउट एनी नोटिस तव्हांजो जेको पाणी छॾियो वियो आहे उहो बि असांजो जेको हींअर जेको सैलाब अची रहियो आहे उहो बि उनजो रीज़न आहे सो ॿ शयूं आहिनि जेके गॾु थियूं आहिनि पहिरीं बरसातूं असांखां मैनेज न पई थियूं पोयां खां उहो पाणी बि असां वटि अची वियो आहे त ॿई शयूं जेके आहिनि उहे गॾोगॾु असांखे हलंदे नज़र अचनि थियूं दुआ इहा ई आहे तव्हां बि पंहिंजे घरनि में दुआ कयो त जेको थिए ख़ैर सां थिए ऐं हिन वक़्त जी जेका असां तकलीफ़ ॾिठी आहे जेके असांजा प्यारा असांखां परे थिया आहिनि सुभाणे जेको अचे उहा अहिड़ी का तकलीफ़ या अहिड़ी का न्यूज़ न खणी अचे प्रोग्राम खे अॻियां वधाईंदे ॿुधाईंदा हलूं तव्हांखे त GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स डिफरेंट प्रोजेक्ट्स जेके आहिनि उहे मार्केट में तव्हां सभिनी जे लाइ खणी आयो आहे ॻाल्हि कयूं था DHA फेज़ 1 जहिड़ी प्राइम लोकेशन जी क्रीक गोल्ड सेंटर ठही रहियो आहे DHA फेज़ 1 में जंहिंमें ठही रहिया आहिनि लग्जरी अपार्टमेंट्स 3-4-5 कमरनि जा लग्जरी अपार्टमेंट्स आहिनि जेके तव्हांखे मिली रहिया आहिनि जंहिंजे लाइ तव्हांखे इनिशियली पेमेंट ॾियणी आहे 20 लख रुपया मंथली 1 लख रुपयो पे करे तव्हां क्रीक गोल्ड सेंटर में पंहिंजो लग्जरी अपार्टमेंट बुक कराए सघो था क्रीक गोल्ड सेंटर में तव्हांखे मिली रहियूं आहिनि शॉप्स बि इनिशियली पे करणा आहिनि तव्हांखे 3.5 लख रुपया मंथली 5,000 रुपया पे करे क्रीक गोल्ड सेंटर में तव्हां पंहिंजी शॉप बि बुक कराए सघो था इन सां गॾोगॾु प्रीमियम ब्लॉक जी ॻाल्हि कयूं था हिकु कम्यूनिटी स्टाइल रेजिडेंसी तव्हांखे ॾेई रहियो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स तव्हांखे प्रीमियम ब्लॉक में जेकॾहिं तव्हां पंहिंजो घर या पंहिंजो प्लॉट हासिलु करणु चाहियो था त तव्हांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मंथली 20,000 रुपया ॾियणा आहिनि ऐं तव्हां प्रीमियम ब्लॉक में पंहिंजो घर या पोइ पंहिंजो प्लॉट बुक कराए सघो था अॻियां वधंदे ॻाल्हि कयूं था मलीर कैंट जहिड़ो ज़बरदस्त इलाइक़ो उनजे क़रीब खोखरा पार मेन रोड ते ठही रहियो आहे MTR 1 चेज़ मॉल जेको फ्यूचर में सरमायाकारी करण जो हिकु बहितरीनु मौक़ो तव्हांखे ॾेई रहियो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स इनिशियली 2 लख रुपया पे करणा आहिनि मंथली 5,500 रुपया पे करे MTR 1 चेज़ मॉल में तव्हां पंहिंजो शॉप बुक कराए सघो था देन अचूं था नॉर्थ सिटी सेंटर ते नॉर्थ सिटी सेंटर अगेन GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जे पारां हिकु ॾाढो ज़बरदस्त प्रोजेक्ट जंहिंमें तव्हांखे मिली रहिया आहिनि सेमी फर्निश्ड अपार्टमेंट इनिशियली 3 लख रुपया ॾियणा आहिनि मंथली 15,000 रुपया पे करे नॉर्थ सिटी सेंटर में तव्हां पंहिंजो सेमी फर्निश्ड अपार्टमेंट बुक कराए सघो था नॉर्थ सिटी सेंटर में तव्हां बुक कराए सघो था शॉप बि इनिशियली पे करणा आहिनि 2 लख रुपया मंथली 5,000 रुपया पे करे तव्हां नॉर्थ सिटी सेंटर में पंहिंजो शॉप बि बुक कराए सघो था तमामु प्रोजेक्ट्स GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जे बैनर जे हेठां ठही रहिया आहिनि तमामु प्रोजेक्ट जेको पेमेंट स्केड्यूल आहे उहो फ्लेक्सिबल आहे ऐं 5 सालनि जी आसान किस्तनि में तव्हां इहे तमामु पैसा ॾेई पंहिंजो घर पंहिंजो प्लॉट पंहिंजो अपार्टमेंट या पोइ पंहिंजी शॉप बुक कराए सघो था शोभी भाई जी तरफ़ अचूं था अस्सलाम वालेकुम शोभी भाई अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम सलाम सिंध सलाम सिंध छा हाल आहे शोभी भाई खैरियत सां आहियो ख़ुशि आहियो शुक्र अल्हम्दुलिल्लाह सलाम सिंध का एक बहुत ज़बरदस्त मकसद है वो ये है कि इस धरती ने हमें सब कुछ दिया है नाम दिया है घर दिया है पैगाम दिया है तो हमारे जो शो का मोटिव है सलाम सिंध उसका नाम है यही बहुत खूबसूरत है सुबह सुबह आते ही जब हम अपने सेट पे आते हैं तो सबसे पहले दिल करता है सलाम सिंध बिल्कुल बाकी अल्हम्दुलिल्लाह
सब एज यूजुअल शुक्र मौला का करम, अल्हम्दुलिल्लाह। सारा ज़बरदस्त। भाई, और ये स्पेल तो ख़त्म हो गया, अगला स्पेल आने वाला है हाँ जी, सितंबर के स्टार्ट के डेट्स में, कुछ बात कह ये रहे हैं कि मैं अगला बहुत- स्पेल आने वाला है। बहुत दुआएं भी करता हूँ आमीन। कि रहमत वाली बारिश रहे। और बारिश मुझे बहुत, आपको पता है, बेइंतहा पसंद है। वो चाहे तेज़ हो या स्लो हो, हाँ। होनी चाहिए, बस ये है। बस होनी चाहिए, हाँ बारिश जी। होनी चाहिए, जैसी भी होनी हो चाहिए, बारिश जैसी होनी भी हो। लेकिन ज़हरा त जॾहिं घणी बारिश थींदी आहे त किथे न किथे तकलीफ़ जो बाइस बि असांजे कुझु माण्हुनि जे लाइ, असां त वरी बि ठीकु आहे 6-8 कलाक रस्ते में ई फासंदा आहियूं, पर असांजा घर जेके आहिनि उहे स्टेबल हूंदा आहिनि, असांजा तमामु जेके शयूं आहिनि उहे स्टेबल हूंदियूं आहिनि। बट उहे माण्हू जिन जा घर डैमेज थींदा आहिनि उन्हनि जे लाइ वाकई हिकु तकलीफ़ ते अमल हूंदो आहे। पर जब भी ये बात होती है अक्सर शोबे हमने ये बात भी प्रोग्राम में की है कि जब भी ज़्यादा बारिश होती है तो हमारे बड़े सारे लोगों को एक ही लाइन याद आती है कि जब ज़्यादा बारिश आती है तो ज़्यादा पानी आता है। अभी हमारे ओबी ऑपरेटर को भी ये लाइन याद है। वैसे तो अगर अब देखा जाए तो हमारी ज़मीन है वो भी खुश्क हो चुकी है। हाँ जी, तो अगर बारिश हो तो बहुत अच्छी बात है, लेकिन अल्लाह परवरदिगार आलम इतनी बारिश करें जो हमें रहमत लगे, हमारी ज़मीन भी सरेआब हो, हमारी फसलें भी ठीक रहें। क्योंकि जो हमारे किसान हारी भाई हैं उनका बड़ा नुकसान हुआ है पिछले सीज़न में। बिल्कुल बिल्कुल। और अभी पंजाब में बिल्कुल वो कहा जा रहा है कि बिल्कुल फसल जो थी वो रेडी थी कटने के लिए और सैलाब आ गया। तो वो बहुत बड़ा नुकसान है कि आप इतना अरसा इंतज़ार करें, फसल को बड़ा करें और वंस वो बड़ी हो जाए तो फिर इस तरह के सैलाब आ जाए। लेकिन ये हो रहा है, बस अल्लाह ताला रहम फरमाए। लेकिन मुझे ज़िंदगी का एक वो वक्त याद आता है जब हम गिलगित बल्तिस्तान से हिजरत करके कराची आए। तो उस वक्त जो हमारा मकान था, हमारा घर था, वो एक टीन की चादरों का था जिसमें सुराख भी थे, सब कुछ थे। तो उस वक्त भी उस बारिश का बहुत कहते हैं मज़ा आता था, लुत्फ़ अंदोज़ होते थे। रात को उसकी आवाज़ से नींद आती थी जो बरसता था। वो मुश्किल वक्त था, मुश्किल वक्त भी गुजर गया। हाँ। मैं यही कहूँगा कि मुश्किल वक्त आता ज़रूर है, लेकिन वो जो रब है वो 70 माओं का प्यार रखता है, वो ज़रूर इस वक्त को गुजार देता ही है। बेशक बेशक। तो फिर बाबा डिप्टी एजुकेशन ऑफ तालीम हुए, अल्लाह रब्बुल आलमीन ने हर चीज़ से नवाज दिया। ये है सब्र, बहुत बड़ी चीज़ है। बेशक बेशक ऐसा ही है। और हम ये सब्र करना अगर सीख जाएं तो शायद ये मुश्किलातूं आहिनि, इन सां को बि इनकार न आहे, पर उनजो जेको असरु आहे उहो जंहिं तरीक़े सां न सिर्फ़ु असां ते, असांजे ख़ानदाननि ते इम्पैक्ट करे थो, शायद उनजो असरु थोरो सो घटिजी वञे। अॻियां वधंदे शोभे छा शामिल थी रहियो आहे? बिल्कुल, मेरी जो ये कहते हैं ना, हिम्मत को आप हौसला दें कि मैं बड़े बड़े कलाम उठा लेता हूँ। ये भी बड़ा खूबसूरत सा कलाम है और हाँ। साबरी ब्रदर्स का गाया हुआ है, फिर आतिफ असलम साहब ने इसको गाया। तो आज मैं भी कोशिश करता हूँ, लेकिन क्योंकि ये बड़े कलाम है, बड़े मुश्किल हैं, मुझे अच्छे लगते हैं, इसलिए मैं कोशिश करता हूँ कि इन्हें पढूं, इन्हें, क्योंकि दुआई कलाम है ये सारे। दुआई कलाम है, बिल्कुल बिल्कुल। बिस्मिल्लाह करते हैं। किस्मत में मेरी किस्मत में मेरी चैन से जीना लिख दे, डूबे न कभी मेरा सफीना लिख दे। जन्नत भी गवारा जन्नत भी गवारा है मगर मेरे लिए ऐ कातिबे तकदीर मदीना लिख दे। ताजदारे हरम हो निगाहे करम, ताजदारे हरम हो निगाहे करम, ताजदारे हरम हो निगाहे करम। हम गरीबों के दिल भी संवर
जाएंगे ताजदारे हरम हो निगाहे करम ताजदारे हरम हो निगाहे करम हम गरीबों के दिल भी समझ जाएंगे हामी ये बेकसा हामी ये बेकसा क्या कहेगा जहां हामी ये बेकसा क्या कहेगा जहां आपके दर से खाली अगर जाएंगे कोई अपना नहीं गम के मारे हैं हम कोई अपना नहीं गम के मारे हैं हम आपके दर पे फरियाद लाए हैं हम आपके दर पे फरियाद लाए हैं हम हो निगाहे करम 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 वरना चौखट पे हम हो निगाहे करम वरना चौखट पे हम आपका नाम ले लेके मर जाएंगे मदीने चले आओ मदीने चले इसी महीने चले आओ मदीने चले मैं कशो आओ मदीने चले चश्म साथी कौसर को पीने चले याद रखो अगर उठ गई एक नजर जितने खाली हैं सब जाम भर जाएंगे ताजदारे हरम हो ताजदारे हरम निगाहे करम ताजदारे हरम हो निगाहे करम ताजदारे हरम। ज़बरदस्त जी, बहुत खूब शोएब भाई। ये आप बड़े बड़े कलाम उठा तो लेते लेकिन बड़े अच्छे तरीके से पढ़ भी लेते हैं, ये एक अच्छी बात है। कोशिश है, बिल्कुल इसमें कोई शक नहीं। चाहे वो साबरी ब्रदर्स हो, उन्होंने बहुत ज़बरदस्त, इसमें कोई शक नहीं, आउटस्टैंडिंग उन्होंने पढ़ा था, उनको अल्लाह जन्नत नसीब करे। और आतिफ असलम साहब ने जब इसको कवर किया रियली, तो उन्होंने भी इसको बहुत ज़बरदस्त निभाया। जो इसकी पोइट्री, इसकी लिरिक्स, इसका म्यूज़िक, जो उनका अपना एक अंदाज़ था, वो भी मुझे ऐसा लगता है कि खो गए थे वहाँ पर। और ये दुआ है, मेरी दिली दुआ है कि रब कायनात मेरी इस दुआ को पूरा कबूल फरमाए। और जो नहीं गए हैं अब तक, अल्लाह पाक उनको भी मदीने शरीफ की ज़ियारत अता फरमाए। आमीन आमीन सुम आमीन। जल्दी सा हलू था ब्रेक की तरफ नाज़रीन, वक्त है ब्रेक जो तहां से मुलाकात के था नन्ही कमर्शियल ब्रेक खपोए। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम
जी वेलकम बैक। अच्छा, अॻियां ॻाल्हि वधाइण खां पहिरीं, अॻियां ॻाल्हियूं करण खां पहिरीं असां गॾु असांजा ॾाढा ज़बरदस्त असांजा एक्टर, ॾाढा सीनियर एक्टर जिन फिल्म ते बि कमु कयो आहे, टीवी ते बि कमु कयो आहे, कॉमेडी बि तव्हां हिननि खे कंदे ॾिठो हूंदो, सीरियस किरदार बि जेके आहिनि उहे बि कंदे ॾिठा हूंदा। खोड़ सारा कम आहिनि जेके हिननि ज़िंदगी में मिलिया, पर हिननि जेका लाइन चई आहे पहिरीं मां उन जी तरफ़ वञणु चाहींदमि। हिकु दफ़ो वीर हितां खां ई स्टार्ट कंदासीं, जेका तव्हां हींअर लाइन चई पे, छा चई रहिया हो तव्हां? मां इहो चई रहियो हुउसि त ॾिसो इंसान जी ज़िंदगी मुख़्तसिर आहे ऐं असां ओहो मोहम्मद अली सानी साहब सेट जी ॻाल्हि थी रही हुई। हा सेट जी ॻाल्हि मां इहा चयो त ॾाढो सुठो सेट लॻायो आहे सिंध टीवी। हा हाणे सही आहे, हाणे सही आहे, हाणे सही आहे। अस्सलाम वालेकुम, वालेकुम कीअं ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? तव्हां ख़ुशि आहियो? सिंध टीवी खे अलाह साईं ख़ुशि रखे, सभु सिंधी चैनल्स खे अलाह पाक ख़ुशि रखे ऐं इहा दुआ आहे त उहे ख़ुशि हूंदा त असां फनकार ख़ुशि हूंदासीं। बिल्कुलु 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 इहे ई आहे। ऐं ज़हरा जेका ख़ुशी आहे, माण्हू अॼुकल्ह जेके सर्विस थियनि पिया, जेके स्टडीज़ थियनि पिया, उन्हनि में इहो ॿुधाए थो त ख़ुशी तव्हांजे अंदरि में आहे, तव्हां पाण ख़ुशि आहियो त ख़ुशि आहे। पर मूंखे लॻे थो त ख़ुशी में जॾहिं वरी ॿियनि माण्हुनि जी शुमालियत थिए थी, तव्हांजे प्यारनि जी शुमालियत थिए थी, त उहा वधंदी ई आहे, उहा वधीक सुठी लॻे थी। त पाण त ख़ुशि थियो ई थियो, पर गॾोगॾु ॿियनि खे बि ख़ुशि करण जी कोशिशि कयो। वरी महिरबानी वक़्तु ॾियण जी, असांजे प्रोग्राम में शामिलु थियण जी। तबियत में नासाज़ी जेका आहे उहा बि लॻी पई, पर उन खां पोइ बि तव्हां असांखे टाइम ॾिनो, वॾी महिरबानी हुनजे लाइ। सिंध टीवी जी महिरबानी, तव्हांजी महिरबानी। तव्हां सही था चओ त गुज़िरियल ॾींहंनि में मां ओपन हार्ट सर्जरी कराई। मां हिकिड़ी अखि जी ॿ दफ़ा ऑपरेशन कराई, वरी ॿी अखि जी हिकिड़ो ऑपरेशन करायो। हाणे मां हिन महीने जे 5 तारीख़ ते ऐं ओपन हार्ट सर्जरी जे प्रोसेस मां गुज़रियुसि। 2024 में हज कयो। हज करण खां पोइ मुंहिंजी तबियत ख़राबु थी वई ऐं मां थोरो शोबिस खां अलॻि रहियुसि। ऐं हींअर जेको आहे सो तव्हां असांखे घुरायो आहे, मुहबत सां घुरायो आहे, तव्हांजे साम्हूं वेठा आहियूं। हज मुबारक तव्हांखे, माशाअल्लाह सां असां एॾी ख़ूबसूरत हिकु सादत तव्हांखे नसीब थी आहे। इनशाअल्लाह तमामु शयुनि जे बारे में ॻाल्हाईसीं, थोरो तारो जी तरफ़ हलूं। कुझु ॿिया महिमान बि असां गॾु तशरीफ़ फ़रमाइनि। असां गॾु हिकु राइटर मौजूदु आहिनि जिन जा जेके लफ़्ज़ आहिनि उहे शाइराना लफ़्ज़ आहिनि। जॾहिं बि लिखंदा आहिनि त शाइरी जे अंदाज़ में लिखंदा आहिनि, ॻाल्हाईंदा शाइर अक्सर शाइराना अंदाज़ में ॻाल्हाईंदा बि आहिनि। पाण हिकु रिसर्चर बि आहिनि। असां गॾु आरिफ़ परवेज़ नक़ीब साहब जेके तशरीफ़ फ़रमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं हो, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो? मुझे सिंधी नहीं आती भाई। इतनी तो सबको आती है। हाँ, अभी मैं खैरियत से आयो? ठीक है, अल्लाह का करम है। तबीयत ठीक है? अल्लाह का करम। जिंदगी की है आरिफ साहब? बिल्कुल। पूरी तो सिंधी आती है आपको, बिला वजह आप कह रहे थे सिंधी नहीं आती नहीं आपको। आती खैरियत से है? किताबों में जिंदगी कैसी जा रही है? अल्हम्दुलिल्लाह, बस यही शौक था, यानी ये टीचिंग की है और एज ए कॉलमिस्ट काम किया और बतौर शायर अपने आप को मनवाने की कोशिश की। इस कोशिश के हवाले से ज़रूर जानेंगे। अॻियां वधंदे हिकु ॿी पर्सनैलिटी सां गॾु तशरीफ़ फ़रमा आहे। पाण जेके आहिनि उहे डिफरेंट सोशल एक्टिविटीज़ कंदियूं रहंदियूं आहिनि, जंहिंमें वुमेन एम्पावरमेंट, वुमेन एजुकेशन बि आहे। असां गॾु साजिदा बलोच साहिबा आहिनि जेके तशरीफ़ फ़रमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम। कीअं हो, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो? ठीक ठाक, शुक्र तबियत ठीक है? ज़िंदगी कीअं आहे साजिदा साहिबा? ज़िंदगी त मसरूफ़ आहे, मगर पाण खे ख़ुशि रखण जे लाइ थोरो बहुत टाइम कढणो पवंदो आहे। मसरूफ़ ज़िंदगी ख़ुशि नथी थी सघे? मसरूफ़ ज़िंदगी ख़ुशि थींदी आहे, मगर टेंस बि थींदी आहे थोरी वरी, छो की माण्हू खे टाइम बिल्कुलु स्ट्रेस अची वेंदो। बिल्कुलु बिल्कुलु। मूंखे लॻे थो अॼुकल्ह सभिनी ज़िंदगी ईअं ई आहे। सभिनी ज़िंदगी हिकिड़ी त उहा मसरूफ़ आहे जेका कमु कारनि में मसरूफ़ आहे, हिकिड़ी हरू-भरू जी मसरूफ़ आहे, उहे माण्हू बि स्ट्रेस जा शिकार आहिनि। सही ॻाल्हि। इहा ज़िंदगी एक्चुअली हरू-भरू वारी जेका मसरूफ़ आहे उहा ॾाढी ख़तरनाक आहे। अच्छा जी मोहम्मद साहब, तव्हां खां सभिनी खां पहिरीं त तबियत में एतिरी नासाती रही, छा थियो हो थोरो सो ज़रूरु ॼाणणु चाहींदमि। तव्हांजा प्यारा जेके आहिनि, तव्हांजा जेके फैंस आहिनि, उहे बि मुंहिंजे ख़्याल में ज़रूरु ॼाणणु चाहींदा त ही स्क्रीन में जेका कुझु अरसे लाइ तव्हां ग़ाइबु हो, त छा थियो, कीअं थियो, इन जे बारे में ॿुधायो। गुज़ारिश इहा आहे त मां जॾहिं 2024 में हज करे वापसि आयो त मूंखे हार्ट जो प्रॉब्लम हुयो, त उनखे मां हलायां पियो। सडनली मूंखे अखि जो जेको आहे सो कैटरेक्स थी पियो। पोइ वरी मां लियाकत नेशनल मां जेको आहे सो मां हिनखे सर्जरी कराई ऐं ख़ुदा जे बंदर मूंखां पैसा बि इलाही वरिता, पर उहा सही सर्जरी न थी। ख़ैर उहो कुदरत जे तरफ़ां हुयो त उहो हो थी वियो। पोइ ॿीहर वरी उनजी सर्जरी कराई राइट आई जी, ऐं उनखां पोइ वरी लेफ़्ट आई जी मां हाणे कराई आहे। ऐं हिन लेफ़्ट आई खां पहिरियां वरी 15-17 मार्च ते मां सडनली ओपन हार्ट सर्जरी कराइणी पई। जो मुंहिंजे हार्ट में हिकिड़ो लोथड़ो हुयो, हुनखे मैग्ज़ोमा चवनि था। जॾहिं चेकअप करायो त हुननि चयो त भई ओपन हार्ट सर्जरी खां अलावा को चाढ़ो कोन्हे। त मुंहिंजा इहे 3 वाल जेके आहिनि से उहे बि हुननि क्लियर कया ऐं उहो जेको मैग्ज़ोमा हुयो, उहो लोथड़ो या उहा सिस्ट, उहा बि हुननि कढी ऐं उनजे करे ॾाढी कमज़ोर थी वई।
ऐं इन करे शोबिज़ तां बि जेको डिसकंटिन्यू रहियुसि मां उहो इन जे करे रहियुसि। ऐं पर हिकिड़ी ॻाल्हि इहा बि आहे त शुक्र अल्हम्दुलिल्लाह इन में इहा हिकिड़ी आई त अलाह पाक सां लॻाव ऐं हिकिड़ो वेलफेयर ऐं हिकिड़ी भलाईअ जी तरफ़ ज़हन जेको आहे सो माइल थियो ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे, सची ॻाल्हि चवंदा आहिनि न त हर माण्हू जेको टर्निंग पॉइंट हूंदो आहे। यस आई गेस ही वो टर्निंग पॉइंट। ओ यस यू आर राइट। तव्हांखे यादि हूंदो त मुंहिंजो गेटअप जेको आहे सो ॾाढो हैट ऐं ॾाढो स्काफ ऐं ही हू ॾाढो उहो अॼु बि मां खणी आयो आहियां गाॾी में पिया, पर मां चयो न अॼु मां प्योर सिंधी जेको एक्चुअली जॾहिं तव्हां अक्सर जॾहिं बि तव्हां सां मुलाक़ात थी आहे मोहम्मद साहब, जॾहिं बि तव्हां सेट ते ईंदा हो त हिकु डिफरेंट पर्सनैलिटी हूंदी हुई मोहम्मद अली साहब जी जेका असांखे नज़र ईंदी। अॼु हिकु बिल्कुलु ई डिफरेंट शख़्स असांजे साम्हूं। मां थोरी देरि लाइ कंफ्यूज़ थी वियमि, उहे मोहम्मद अली साहब जिन सां कुझु अर्सो पहिरीं मुलाक़ात थी, या ही ॿी का पर्सनैलिटी आहे। पर जेके तव्हां हाणियूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधायो पिया, सॼियूं ॻाल्हियूं ॿुधायो पिया, हाणे मूंखे लॻे पियो त उहो ठहराव, उहो सबर, उहो सॼो तव्हांजी पर्सनैलिटी में अची वियो आहे। जी हा, ईअं थिए थो। ऐं इहा बिल्कुलु ॻाल्हि तव्हांजी त टर्निंग पॉइंट हिकिड़ी अचे थी एज में, हिकिड़ी उमिरि में इहो हिकिड़ो सिलसिलो थिए थो जो, ऐं इहो बि ज़रूरी आहे। ऐं जॾहिं खां मां हज करे आयो आहियां तॾहिं खां वठी मुंहिंजी निमाज़ क़ज़ा त थी आहे पर ख़ता न थी आहे। वाह वाह, ठीकु आहे। ऐं हिकु त ॻाल्हि इहा आहे। ॿियो इहो मां इहो इन करे कोन थो ॿुधायां त को, पर इहो आहे त अलाह कहिड़े बि मज़हब सां तालुक़ु हुजे, कहिड़े बि धर्म सां तालुक़ु हुजे, कहिड़ो बि रंग नस्ल हुजे, सियासत ऐं इन मज़हब खां हटी करे ख़ुदा सां लॻाव जेको आहे, इंसानियत जी ख़िदमत जेका आहे, इहा मेन जेका शइ उहा इंसानियत जी ख़िदमत, इंसानियत जी ख़िदमत आहे। बिल्कुलु बिल्कुलु। प्लस तव्हां जेका नमाज़ जी ॻाल्हि कई आहे, मां हिनखे वराए मां 10 दफ़ा मूंखे मौक़ो मिलियो त शायदि मां 10 दफ़ा बि रिपीट करणु चाहियां। कुझु अरसे पहिरीं मुंहिंजे अखियुनि जे अॻियां हिकु वीडियो, अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे घर में नमाज़ ऐं इबादतूं चवंदा आहिनि त ॿुधाइणु न खपे, पर मूंखे ईअं लॻंदो आहे त ॿुधाइणु ॾाढो ज़रूरी आहे। थी सघे थो को माण्हू तव्हां खां इंस्पायर थिए, जीअं मां कंहिंखां ॿुधी शायदि इंस्पायर थी हूंदमि। त हिकु वीडियो मुंहिंजे साम्हूं आई जंहिंमें हिकु ॾाढी कॉमन शइ ॿुधाई वई हुई त असां केतिरनि गुनाहनि जे बारे में ॻाल्हाईंदा आहियूं न, असांखे वॾा वॾा मुफ़्ती आहिनि, मौलवी आहिनि, फलां गुनाह, फलां शइ, फलां फो, पर केर बि नमाज़ खे छॾण जो जेको गुनाह आहे, नमाज़ खे मिस करण जो जेको गुनाह, केर बि हिन जे बारे में कोन ॻाल्हाईंदो आहे। इहो केॾो इम्पॉर्टेंट आहे मोहम्मद साहब, इहो केॾो इम्पॉर्टेंट आहे। अगरि तव्हां हिनखे मतिलबु हीउ हिकु ॾाढो ख़ूबसूरत हुन मिसाल ॾिनो त जॾहिं बि तव्हां एग्ज़ाम में वेंदा आहियो न, तव्हां चाहे कंहिं बि क्लास में हुजे, जॾहिं तव्हां एग्ज़ाम करणु वेंदा आहियो, मार्क्स हूंदा आहिनि न, त तव्हांखे फलां मार्क्स खणणा, हेतिरा 70 मार्क्स खणंदो त हीअं थी वेंदो, 80 मार्क्स खणंदो त ए ग्रेड मिलंदो, हीअं थींदो, उहो थींदो। पर बेसिक घणा मार्क्स हूंदा आहिनि? उहे 33 मार्क्स। नमाज़ बिल्कुलु उन ई मार्क्स वांगुरु आहे। जेकॾहिं उहे 33 मार्क्स न आहिनि त पोइ अॻियां जी त कहाणी ख़तमु थी वञे। ही बेसिक उहे 33 मार्क्स आहिनि, अॻियां जी ॻाल्हि त बाद में आहे। ऐं असांखे इहो केरु सम्झाईंदो ई कोन्हे। सभ खां पहिरियों चवनि था क़बर में जॾहिं इंसानु वञे थो त उन खां निमाज़ जो पुछा थो थिए, सभ खां पहिरियों। हाणे इहो वरी असां इन छो जो ही मॉर्निंग शो पर ॾिसण वारा इहो न चवनि त असां जेको आहे सो वरी हिते मौलवी साहिब अचे वेही विहारिया अथऊं। सो पर हक़ीक़त इहा आहे। हाणे वेलफेयर जेको आहे, इंसानियत जी ख़िदमत, हाणे इहो ज़हन आहे त वेलफेयर, इंसानियत जी ख़िदमत। सो इन सिलसिले में जीअं मां अॻु में प्रोग्राम खां अॻु में बि असां डिस्कस कयूं पिया त हाणे इहो आहे त भला हाणे छा थो करे सघिजे। त पहिरियां बि वेलफेयर जो कमु कयो, त हाणे बि इहो ई आहे त हिन फील्ड में ख़ासि करे शोबिज़ जी फील्ड में वेलफेयर छो न कजे, जो मां हिन फील्ड जो माण्हू आहियां। छो इन जे खे मद्देनज़र रखंदे हिकिड़ी नई तंज़ीम असांजे अयूब गुल साहब जे सरपरस्ती में जुड़ी आहे, मेलोहा आर्ट सर्किल। सो उन्हनि मूंखे चयो त भई कराची डिवीज़न तव्हां संभालियो वग़ैरह वग़ैरह। मां चयो उहिदो मूंखे कुझु बि न खपे, मां तव्हां सां सलाहियल रहंदुसि ऐं मां तव्हां सां गॾु रहंदुसि त कंहिं फ़नकारनि जी ऐं इन शोबिज़ जे दुनिया सां सलाहियल जेके दोस्त आहिनि उन्हनि जी असां कीअं बहितर ख़िदमत करे सघूं था, उन्हनि जे हक़नि जी, उनजे राइट्स जी असां कीअं ॻाल्हि करे सघूं था। उन में मुनवर जूणे जो साहिबु आहे, उन में अज़ीज़ भुट्टो साहिबु आहे ऐं ॿिया दोस्त आहिनि, खोड़ सारा दोस्त आहिनि। सुहिणी पारस जेको आहे सो असांजी अदी जेका आहे सा उन में आहे ऐं ॾाढो जेको आहे सो हा उन में। ऐं अॼु मुंहिंजे घर ते उन सिलसिले में मीटिंग आहे, सभु दोस्त शाम ईंदा। मां चयो यार अचो, मां माईअ खे इलाज करियां थो त को देगिड़ो बतयो पचाए त पोइ खाऊं। जे न देगिड़ो न बि पचो त गॾु मिली पचाए छॾींदासीं। हा, गॾु मिली वेलफेयर आहे त सभिनी खे गॾु मिली हलणो आहे। ऐं इहा वाक़ई सही ॻाल्हि आहे त असां वटि वेलफेयर इदारा जेके आहिनि
उन्हनि जी मौजूदगी ॾाढी ज़रूरी आहे। अच्छा, उन ते छा छा कमु थी रहियो आहे, इंशाल्लाह वक़्तन फ़वक़्तन उन ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। प्लस तव्हांजो कुझु उहे पुराणियूं एक्टिंग वारियूं यादूं थोरो सो उहो यादि करण जी भी कोशिश कंदासीं। ॾाढो ज़रूरी है उन यादों की याद कर। अगें बढ़ते हैं, आरिफ साहब आपकी तरफ आना चाहते हैं और ज़रा आपकी माशाल्लाह जो बुक्स हैं मार्केट में, ज़रा उसके हवाले से बताइए कि पहली बुक जो थी वो कैसे लिखी गई, फिर मेरा ख्याल है एक और बुक भी थी जो मार्केट में अभी अवेलेबल है, तीसरी बुक पे शायद काम चल रहा है, ज़रा इसके हवाले से बताइए। हाँ जी, सबसे पहले कि ये कि अगर मैं ये कहूँ कि शायरी का शौक़ मुझे कैसे हुआ, तो शायरी का शौक़ तो खुदे तौर पर अंदर होता है, मिजाज अपना होता है। तो मेरा ताल्लुक़ चूँकि गुजरांवाला से, तो वहाँ पर जनाब KR रियाज साहब से मैंने इब्तदाई तौर पर मैंने जो थी मुशावरत की। कराची आया तो रोशनी इशरत साहब जो थे वो मेरे असातिज़ा में शामिल रहे। दीगर उसमें हमायत अली शायर, मोहसन वपाली वगैरह वगैरह सारे इनके साथ रईस अमरोही और शबनम रुमानी जोनेल वगैरह के साथ मुशायरे पढ़ने का नौजवानी में मुझे मौका मिला। तो उसने मुझे काफ़ी जो इंस्पायर किया, मुझे आगे बढ़ने में मदद दी। और मैं अक्सर जब कोई शेर पढ़ता था तो पीछे अगर जोनेल या बैठे सदारत करे तो पीछे थपकी देते थे, बच्चे शाबाश, बच्चे शाबाश। तो मतलब इस तरह ज़्यादा शौक़ पड़े। फिर इस तरह से मेरी किताब हरफ लामका पहली किताब आई 2021 में, अभी 2025 में मेरी किताब आई है। अभी वो PDF पे है लेकिन छप रही है, तबात में है। सही सही। सकूत इश्क से पहले, सकूत इश्क से पहले, सकूत इश्क से पहले। और इसके बाद तीसरी किताब जो है वो, यानी सकूत इश्क से पहले समझो वो आ गई। हाँ। इसके बाद 2 किताबें हैं जो कि तबात के मरहल में हैं। एक तू रोया ना मैं, और चौथी किताब है तरदीद। और एक कॉलमनिस्ट की किताब इसके बाद जाएगी जो मेरे कॉलम्स लिखे हुए हैं मुख्तलिफ अखबारात में, दुखती रख, दुखती रख के नाम से मैं कॉलम लिखता रहा। सही। तो ये वो किताब है जिस पे काम चल रहा है। अच्छा, शायरी हमने अक्सर देखा है कि शायरी के जो अक्सर मौजू होते हैं वो अच्छा खुशी वाले मौजू भी हमें नज़र आ रहे होते हैं। हमें ज़ाहिर है हमारे पर बड़े बड़े ऐसे शायर हमारे गुजरे हैं जो इनकलाबी शायरी भी लिखते हैं, लेकिन जो दुख की शायरी जो लिखते हैं, इस जो एक्सप्रेशन को जो शायर लिखते हैं वो ज़्यादा लिखते हैं, ऐसा क्यों है? दुख को ज़्यादा बयान क्यों किया? दुख ज़्यादा है ज़िंदगी में, नहीं क्यों बयान किया ज़्यादा? देखिए, एक तो ये पहले हम इस बात को समझ लें कि जो कुछ गुजर रहा होता है ज़रूरी नहीं कि वो शायर पर गुजर रहा हो, उसका मुशाहिदा भी जो है वो उसको अपने पे तारीख करके लिखता है। मुशाहिदा जो है बड़ी, अगर आपका मुताला और मुशाहिदा कमज़ोर है तो मत समझेगा बहुत अच्छा शायर है। मुशाहिदा बहुत ज़रूरी है। सही। तो ज़रूरी नहीं कि जो कुछ मैंने लिखा वो मेरी ज़ात का हिस्सा है, नहीं, वो मेरा मुशाहिदा है लेकिन मेरी ज़ात में ढला और मैंने उसे अपनी ज़ात को सामने रख के लिखा कि जैसे मुझ पर गुजरा है। तो ये शायरी जो होते हैं, तो इस तरह हम पता शायर पता कितना दुखी है बेचारा, पता नहीं कहाँ से ठोकरे खा कर आया है। ठोकरे खा कर आया। हाँ, नहीं ऐसा नहीं है। तो ये कि हम मुशाहिदा जो है वो बड़ा अहम चीज़ है। और फिर मुताला, तो माशरे में दुख ज़्यादा बढ़ गया है, बहुत ज़्यादा है ना। और नहीं भी है तो हम एक्सप्रेस दुख ज़्यादा करते हैं, हम रोते ज़्यादा हैं। अगर खुशी मिल जाए तो उस पर हंसेंगे कम, लेकिन जब दुख मिल जाए तो उसमें 4 गुना ज़्यादा रोएंगे। उसकी वजूहत बहुत सारी हैं। हाँ। कि माजरत के साथ कि मुल्क अजीज़ में जो सूरत हाल पैदा हो गई है उसने हमें पीस कर रख दिया है। तो मैं सियासत के मौजू पर बात नहीं करना चाह रहा, मैं अदब की तरफ ही आऊँगा। तो उसमें लेकिन अदब शायरी का तो मुल्क अजीज से कोई ताल्लुक ही नहीं होता। शायरी तो जितनी हम ज़्यादा पढ़ते हैं तो अगर वो हम महबूब की तरफ चली जाती है, वो किसी ने धोखा दे दिया, किसी ने कुछ कर दिया, शायरी तो ये ज़्यादा बता रही इनकलाबी शायरी है जिसे मज़ाहमती शायरी भी कहते हैं। हाँ। मज़ाहमती शायरी जो है अगर लिख लें तो आजकल ये खतरा है कि रात को गायब ना हो जाए, तो ये भी मसला हो जाता है। ये जरा गायबाना बात है जो है उसको छोड़ के हम आज की बातें करते हैं। साहिदा साहिबा तानी तरफ अचण चाहियां थी, माशाल्लाह तव्हां बि खोड़ सारे अरसे खां कमु करे रहिया आहियो। मूंखे ॿुधायो वुमेन एम्पावरमेंट जे बारे में आहे, अॼु बि असांजी औरत खोड़ सारियुनि जॻहियुनि ते एम्पावर आहे, पर जिथे न आहे उते अवेयरनेस केतिरी ज़रूरी आहे ॾियण जी? इलाही ज़रूरी आहे। हाणे लेटेस्टली असां कमु कयूं पिया इलेक्शन कमीशन सां गॾु, जिन में असांजी जेकी बेसिक मक़सदु आहे उहो फीमेल्स जे CNIC जेके आहे हू पियो ठाहियूं। हिन टाइम ताईं बि 2025 में असां वेठा आहियूं भई फीमेल इन कराची शहर में
40-40, 50-50 सालनि जी फीमेल CNIC कान्हे, एग्ज़िस्ट था करनि पर उन्हनि जी शनाख़्ती कान्हे। मतिलबु हुन फीमेल खे तव्हां पहिरें अवेयर कयो, पर हुनजी फैमिली खे इन ॻाल्हि ते जेको आहे राज़ी कयो की भई तव्हांखे ज़रूरी आहे की फीमेल जी शनाख़्त हुजे। ई फीमेल पंहिंजी शनाख़्त सां ई बहितर पहचान कंदी, पंहिंजे वोट जो इस्तेमालु कंदी, पंहिंजे लाइ कोई डिसीशन वठंदी। मूंखे एतिरी अवेयरनेस हिन टाइम ताईं बि न आहे असांजी फीमेल जे हवाले सां। इलाही प्रॉब्लम्स आहिनि। ये तो बिल्कुल बेसिक शइ आहे। ब्रेक की तरफ़ असांखे वञिणो, वापसि अची ज़रूरु इन ते मां अगेन ॻाल्हाईंदमि। त हीअ त बेसिक शइ आहे, बेसिक शइ कान्हे। बेसिक शइ कोन्हे त पोइ अॻियां त एम्पावरमेंट जो पोइ मतिलबु छा आहे? असां एम्पावर थियणु सिर्फ़ु इहो न आहे त तव्हां तयारु थी घरां ॿाहिरि निकिरी सघो। कॉन्सेप्ट उहो आहे, मगर एम्पावरमेंट त हे आहे तव्हांजी शनाख़्त हुजे, तव्हांखे पंहिंजो पाण पंहिंजी एग्ज़िस्ट ते ख़बर हुजे की मां आहियां। बिल्कुलु उहो ई कान्हे। बिल्कुलु इंशाल्लाह ज़रूरु इन ते ॻाल्हाइबो। वक़्तु आहे ब्रेक जो। नाज़रीन, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। अच्छा जी, औरतुनि जे हवाले सां थोड़ी देरि पहिरीं ॻाल्हि थी रही हुई, त उन ई ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे ऐं न सिर्फ़ु हिकु NIC, आई एम श्योर त खोड़ सारा ॿिया अहिड़ा इशूज़ बि हूंदा जेके असांजी औरतूं हिन वक़्तु फेस करे रहियूं आहिनि। अच्छा, तव्हांजो जेको तमामु जेको वर्क आहे उहो सिर्फ़ु कराची में ई आहे या कराची खां ॿाहिरि? न, कराची खां ॿाहिरि बि आहे। कराची खां ॿाहिरि हाला में, पंहिंजो जुडो में बि जेके कुझु आहे उते बि असांजो वर्क हले पियो। मगर कराची में बि कुझु जेके कराची जी सराउंडिंग में कोस्टल बेल्ट आहे, रूरल एरियाज़ आहिनि, हुन में ज़्यादा। तव्हां कराची खे अर्बन सिटी ते कई वेठी आहे की अर्बन आहे, मगर हाणे बि कराची में इलाही कोस्टल बेल्ट ते जेको आहे रूरल एरियाज़ मौजूदु आहिनि। हिते इहे सभु मसाइल आहिनि। फीमेल एजुकेशन मसइलो आहे, फीमेल आइडेंटिफिकेशन मसइलो आहे। हिन टाइम ताईं बि जेकी असांजी ख़वातीन आहिनि उन्हनि वटि पंहिंजो निकाहनामो कान्हे। उन्हनि जी शादियूं आहिनि, ॿार आहिनि, सभु कुझु आहे, पर उनखे ख़बर ई कान्हे की हिकिड़ो निकाहनामो बि हूंदो आहे जेके मुंहिंजी ज़रूरत आहे। हिन करे हू पंहिंजे हक़ जे लाइ कॾहिं ॻाल्हाए नथी सघे। ही जेके बेसिक शयूं आहिनि, हिन ते ज़्यादा कमु आहे असांजो। जेके फीमेल्स खे अवेयर करणो, उन्हनि खे अवेयर करे, उन्हनि खे पंहिंजी शइ ठाहे, उन्हनि जे डॉक्यूमेंट्स प्रॉपर करे ताकी हू पंहिंजे लाइ कोई कमु करे सघे। जेके नंढियूं आहिनि, छोकिरियूं आहिनि, उन्हनि जी पढ़ाई जेके आहे हू इन ॻाल्हियुनि सां मुतासिर थिए थी। छो कि अॼु बि उहे माण्हू आहिनि जेके बिकॉज़ ज़ाहिर जॾहिं तव्हां कराची जहिड़े शहर जी ॻाल्हि कयो था, या हाला बि हैदराबाद, बल्कि हाणे त सखर लाड़काना में तमामु जे सिंध जी ॻाल्हि कयो त तमामु जॻहुनि ते जेका एजुकेशन आहे उन ते त न सिर्फ़ु सरकारी इदारा बल्कि प्राइवेट इदारा बि खोड़ सारो कमु कनि पिया। ऐं जेके असां ताईं ॻाल्हियूं पहुतियूं त उहे त असां ताईं न्यूज़ इहे ई पहुची रहियूं आहिनि। त हाणे आहिस्ता आहिस्ता असां उन्हनि शयुनि खां ॿाहिरि निकिरूं पिया। हाणे असांजी जेके फीमेल जेके ॿारड़ियूं आहिनि उहे बि ॻोठनि में बि स्कूल वञनि पियूं। त छा अॼु बि अहिड़ा घर आहिनि? बिल्कुलु ॿार वञनि था, मगर ॿार पोइ हिकु टाइम खां बाद स्कूल त ड्रॉप आउट थी था वञनि। छोकी हाणे जेकी तव्हांजी बेसिक रिक्वायरमेंट आहे उहा ॿारनि जा बेफाम। हाणे जॾहिं मां जो CNIC न हूंदो त ॿार जा बेफाम न ठहंदा। जब बेफाम न ठहंदा, ॿार 9 मैट्रिक में वञी नथा सघनि, हू चाहे छोकिरी हुजे या छोकिरो हुजे। त हू हुननि जी हिकिड़ी बेसिक नीड आहे। हिन करे ॿारनि जी जेके अगरि तव्हां ड्रॉप आउट रेशियो ॾिसो त सेकेंडरी लेवल में ड्रॉप आउट रेशियो इलाही आहे, घणो इलाही में ड्रॉप आउट रेशियो अचे थो, जिन करे ॿार पंहिंजी पढ़ाई जेको आहे हुन सां दूर थी वञे। हिन करे पंहिंजे एजुकेशन सिस्टम बि उन सां मुतासिर आहे। गवर्नमेंट जो हुनमें जेको गवर्नमेंट त फ्री सर्विस ॾिए थी, मगर जब उन्हनि जी डॉक्यूमेंटेशन ई न थींदी कीअं उनजी जेको आहे प्रॉपर एजुकेशन अॻियां ते हलंदी। सही इलाही मसइला। अच्छा, इहा एजुकेशन त बिल्कुलु एकेडमिक एजुकेशन त ज़ाहिर बेसिक ज़िंदगी जो हिसो आहे, पर उन सां गॾोगॾु तव्हां जेको कमु करे रहिया आहियो ईसाइन साहिबु, बसि तव्हां जेको कमु करे रहिया आहियो उन जी अवेयरनेस या उन जी एजुकेशन बि ॾाढी ज़रूरी हूंदी आहे। असां वटि इहो इन जो फ़क़दान आहे। असां वटि इहो शायदि मां पंहिंजो बि नालो हिन में ऐड कयां त शायदि मां ग़लति न हुजां। असां कंप्लीटली अवेयर न आहियूं असांजा राइट्स कहिड़ा आहिनि। असां बसि कमु करे रहिया आहियूं। त उनजो उहो केतिरो ज़रूरी आहे? छा तव्हांजी वेलफेयर कमु करे पई हिन ॻाल्हि ते? तमामु ज़रूरी आहे। तव्हां ॾाढो सुठो सुवालु कयो आहे। इहो कोर, इहो बेसिक सुवालु आहे। ॾिसो, गुज़ारिश इहा आहे त हिन वक़्त ताईं जेके तंज़ीमूं रहियूं त उहे फ़नकारनि जे लाइ, उन्हनि माज़रत सां नालो न खणंदुसि कंहिं तंज़ीम जो, पर इहा गुज़ारिश कंदुसि त उन्हनि फ़नकारनि खे मिसयूज़ कयो, यूज़ न कयो, मिसयूज़ कयो, उन्हनि जे हक़नि जी ॻाल्हि न कई, हुननि पंहिंजो पाण खे ठाहियो।
पहिरियां उहे जॾहिं आया त छा हुया ऐं हाणे छा आहिनि इहो ॾिसो तव्हां नंबर 1 उनजी पोयां बैकग्राउंड हैसियत छा आहे हींअर छा आहे असांजो मां मेन शइ इहा आहे जेका मां तव्हांखे अर्ज़ु कई त मेलोहा आर्ट सर्किल उनखे मां इहो चयो त बाबा ॾिसो ॻाल्हि ॿुधो जेकॾहिं मूंखे तव्हां खणंदव त मां सच चवंदोमांव ऐं तव्हांखे कमु करिणो पवंदो फ़नकारनि जे लाइ या शोबिस जी दुनिया सां जेके बि सलाड़ियल माण्हू आहिनि कंसर्न माण्हू आहिनि चैनल्स ते असांजा जेके दोस्त कमु कनि था हीअ कैमरामैन आहिनि केबलमैन आहे अव्हां आहियो उन में सभु मेकअप सभु जेको बि हिकिड़ो एडिटर आहे म्यूज़िशियन आहे एक्टर आहे त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त उन्हनि जे मेंबरशिप असां करियूं मेंबरशिप करण खां पोइ उनखां जेको आहे सो असां उन्हनि जे हक़नि जी ॻाल्हि कयूं ऐं उन्हनि खे ॿुधायूं तव्हांजा हक़ कहिड़ा आहिनि भई तव्हांखे पहिरियों ख़बर त हुजे त तव्हांजा राइट्स आहिनि कहिड़ा ॿुधो सो इन ते असांजी कमु हूंदो ऐं कमु कंदासीं ऐं दुआ कयो त अलाह पाक करे त इन में जेको आहे सुरखुरू थियूं उन में तव्हांजो ऐं हिननि दोस्तनि जो ताउन खपे थो असां पंहिंजे लाइ त कमु करियूं पिया पर हीअ बि सम्झो पंहिंजे लाइ कमु कंदा हाणे पाण में वेठा आहियूं ॾिसो हाणे हिननि जी जेका पघार आहे मां नालो पघार जो तादाद कोन चवंदुसि छा हिननि जा ॿार बचा कोन्हनि हिननि जी वाइफ घर या मरणो परणो को गमी शादी ख़ुशी न आहे या जेका हिननि खे पघार मिले थी छा हिननि प्रॉपर नमूने सां पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾेई सघनि था छा को ॿार हिननि जो बीमार थिए थो त छा हुनखे प्रॉपर नमूने सां उहो इलाजु कराए सघनि था कॾहिं एमरजेंसी थिए थी त छा आहे उन एमरजेंसीअ खे मीट करे सघनि था त मां हुननि खे चयो इन ॻाल्हि ते कमु करिणो आहे त भई असांजा राइट्स कहिड़ा आहिनि असां हाउ कैन वी फुलफिल द उहो गैप जेको आहे उनजे लाइ बहितरी कीअं करे सघिजे अच्छा हिते त ईसाई साहिबु हीअ त हिकु तंज़ीम जेका इनशाला सुठी थींदी ऐं सुठे नमूने असांखे साम्हूं नज़र ईंदी पर इन खां पहिरीं बि स्पेसिफिकली सिंधी में इवन उर्दू साइड जा बि जॾहिं ॾिसे थो त उहे बि कुझु अहिड़ियूं तंज़ीमूं हुयूं जेके ठहियूं जेके शायदि हिन वक़्तु नालनि में त मौजूदु आहिनि पर अमलनि में मौजूदु न आहिनि त हिते मां पंहिंजी इंडस्ट्री जी बि काफ़ी सारियूं अहिड़ियूं तंज़ीमूं ॾिठियूं जेके आयूं जिन ॾाढो वॾा दावा बि कया ऐं देन असांजो हिकु मंथली को 200-300 रुपयनि जो हिकु फंड हूंदो हो उहे जमा कयो त ख़ुदा न ख़ास्ता कंहिंखे ज़रूरत पए त उहे फंड उते यूज़ थियनि पर उन्हनि तंज़ीमुनि जे नाले ते अगेन तव्हां वारी ॻाल्हि त मिसयूज़ कयो वियो नालनि खे त पोइ हीअ जेका तंज़ीम अची रही आहे हीअ कीअं माण्हुनि खे एश्योरिटी ॾींदी बिकॉज़ ज़ाहिर आहे हिकु क्वेश्चन मार्क त हूंदो जो त 10 कोन कयो आहे त 11 कीअं कंदी त ईअं तव्हां कीअं माण्हुनि खे एश्योरेंस ॾेई रहिया आहियो त हीअ ॿियनि खां मुख़्तलिफ़ हूंदी तव्हां ॾाढो हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि कई त तंज़ीमूं मौजूदु त आहिनि पर उहे कमु कोन थियूं कनि ऐं मां गुज़ारिश इहा कंदुसि त ख़ासि करे कल्चर डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध जी जेका कल्चर डिपार्टमेंट आहे उनखे परघोर लहणु खपे फ़नकारनि जी ऐं ख़ासि करे सिंधी फ़नकारनि जी मां हाणे जीअं उर्दू जेकॾहिं को या को ॿियो को आहे त उनखे उहो चेक ठाहे वञी घर ॾेई था अचनि ऐं सिंधी फ़नकार मां पंहिंजो मिसाल थो ॾियां मां भई ओपन हार्ट सर्जरी कराई आहे मां 2-3 दफ़ा अखियुनि जूं ऑपरेशन करायूं आहिनि मां ईअं नथो चवां त मूंखे ॾियो मूंखे न ॾियो पर जेके ॿिया आहिनि उन्हनि खे त ॾियो तव्हांजे ख़्याल में त ओपन हार्ट सर्जरीअ जो केतिरो ख़र्चो थी सघे थो या हुनजो मां 6 लख रुपया अखियुनि ते सिर्फ़ु ख़र्चु कयो आहे 5 लख रुपया हिन अखि ते 1 लख रुपया हिन अखि ते पर मां इहो नथो चवां त मां पंहिंजे लाइ थो इहो चवां कल्चर डिपार्टमेंट शुड चेक ऑल द थिंग्स अबाउट फ़नकार्स उन्हनि खे ॾिसे त छा असां वटि वरी ॿियो इहो बि आहे त फ़नकारनि खे कल्चर डिपार्टमेंट में बि जेके उते रिप्रेज़ेंटेटिव आहिनि न जेके उते रिप्रेज़ेंटेटिव वेठा आहिनि उहे बि फ़नकारनि खे विकिणनि था माना मां जेकॾहिं उन्हनि मूंखे चयो त भई हीअ फ़नकारनि जो रिप्रेज़ेंटेटिव आहे उहो बसि कल्चर डिपार्टमेंट मिली करे उन्हनि सां उहो उन्हनि खे ख़ुशि रखे थो बाक़ी फ़नकार वञी हाणे जीअं असांजो आहे हेल्थ कार्ड आहे हेल्थ कार्ड हुजणु खपे अच्छा हेल्थ कार्ड कॾहिं बाज़ दफ़ा ठहिया बि उहे उन्हनि जे दराज़ में खाननि में पिया आहिनि उहे पई उते एक्सपायर थी विया त उन्हनि खे डिलीवर कोन कयो त भई तव्हां उन्हनि खे ॾियो त उहो इलाज त कराए सघे इंश्योरेंस आहे इंश्योरेंस कराइणु खपे जहिड़े नमूने सां मां अॻु में ॻाल्हि कई हेल्थ जी उहा एजुकेशन जो को सिलसिलो हुजणु खपे ख़ासि करे टेक्निकल एजुकेशन जो सिलसिलो हुजणु खपे मां त हिन ॻाल्हि ते फोकस कंदुमि दोस्तनि सां जेका मीटिंग आहे मेलो आर्ट सर्किल जी अयूब गुल साहिब ऐं ॿिया सभु जेका दोस्त अचनि था त मां इहो उन्हनि में उनखे उहो कंदुसि त भई असां पंहिंजे जेके हीअ दोस्त आहिनि शोबे सां सलाहियल इन्हनि जे ॿारनि खे तालीम सां गॾोगॾु टेक्निकल कहिड़ो कमु सेखारिजे ॿाहिरीं दुनिया में हिन वक़्तु मुंहिंजो छोकिरो जेकॾहिं ॿाहिरि आहे त उनखां मां पुछा कयां त बाबा उते कहिड़े शइ जी ज़रूरत आहे हिन वक़्तु जेको उते माण्हू हिन वक़्तु बहितरीनु कमाए रहियो आहे प्लम्बर इलेक्ट्रीशियन बार्बर ऐं मैकेनिक
ऐं तव्हांजो टेक्निकल कारपेंटर जी। त असां पंहिंजे ॿारनि खे तालीम सां गॾोगॾु टेक्निकल हुनर technical स्किल skill वर्कर ॾेखारियूं, करियूं बिल्कुलु, स्किल बिल्कुलु, वर्कर करियूं बिल्कुलु, हा। त इहा असांखे उन्हनि खे अवेयरनेस ॾियणी आहे उन्हनि में हेल्प आउट करिणो आहे त भाई कहिड़े नमूने मां फ़र्ज़ु कयो जेकॾहिं हिकिड़े माण्हू ओन कयां थो हा। त भाई हितां मां हिकिड़ो माण्हू ओन कयां थो अदा तुंहिंजे ॿार जो ख़र्चो आउं कंदुसि त छा नथो करे सघां करे सघां थो पर करणु घुरिजे अच्छा हिनखे ईअं बि न आहे त का उहा ख़ैरात आहे या कुझु न न इहो मुंहिंजो फ़र्ज़ु आहे फ़र्ज़ु आहे भई मां ॾिसो न मां हिन जे उमिरि जे उन हिसे में आहियां जो हाणे मुंहिंजे ख़्याल में मां बोनस में थो हलां अलासीं मूंखे जेका हक़ीक़त आहे अलाह से वॾी ज़िंदगी ॾे तव्हांखे। ज़ाइक़तुल मौत सभिनीनि खे बिल्कुलु, मरणो आहे न बिल्कुलु, क़बर में बिल्कुलु, वञिणो आहे बिल्कुलु। त मां अलाह पाक खे छा जवाबु ॾींदुसि हिकु ॻाल्हि इहा आहे त ड्रिजणो न आहे हा हा ख़ौफ़ न आहे कर ॿियो मौत खां न आहे ड्रिजणो इज़त ऐं ज़िलत मुंहिंजे मौला जे हथ में आहे अलाह पाक जे हथ में आहे ऐं यकीन कयो असांखे जेकॾहिं चैनल वारा घुराईंदा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे मां रिक्वेस्ट कंदुमि उन्हनि खे त असांजे फ़नकार जॾहिं अचनि था इवेंट राइटर हेॾो तव्हां ड्रामो लिखायो था ऐं उन्हनि खे तव्हां मुख़्तसिर जेको आहे सो उनखे मुआवज़ो ॾियो था हिकिड़ी जनरल ॻाल्हि थी कई वञे हा सही भई उनखे पंहिंजो हक़ु त ॾियो सही या वरी असांजे कल्चर में जेको इहे ड्रामा हलनि था कुहाड़ियूं बंदूकां लठियूं वग़ैरह इहो वट इज़ दिस असांजी सिंधी क़ौम अहिड़ी न न आहे, आहे असांजी बिल्कुलु, असांजी बिल्कुलु। सिंधी क़ौम जेका आहे सा कल्चर्ड आहे 5000 साल पुराणी हा वो असांजा ई सिंधी आहिनि पर इहो हिकु हिसो आहे हिसो आहे, सिंधी क़ौम जो part of अञा her। हा बिल्कुलु अञा सम्झो उहो 10% आहे 90% असांजी सुधरियल एजुकेटेड वाह, सिंधी क़ौम बि वाह, आहे वाह। उन ते बि असां कमु करे सघूं था अच्छा तव्हां मुआवज़े जी ॻाल्हि की त मां इन ॻाल्हि में आरिफ साहब जो लफ़्ज़ भी शामिल कंदमि आरिफ साहब मुझे बताएं हमने अक्सर जो शायर देखे हैं जितने भी हमें शायर नज़र आए या इवन मैं सिंगर्स की भी बात करूँ तो हमें मेजॉरिटी वो नज़र आए जो कहीं ना कहीं जॉब कर रहे होते हैं और फिर वो शौकिया शायरी लिख रहे होते हैं क्या शायरी का कोई फ्यूचर नहीं है करियर नहीं है शायरी आपकी देखिए खुसून मेरे वतन में किसी भी फनकार की कोई सुनवाई नहीं है या कदर नहीं है जो अभी ये बात कर रहे थे फनकारों की तो उसके बारे में भी जब देखें तो जो फरमाइशी या सिफारशी हाँ फनकार या जो कुछ ऐसे होती हैं शायद जो अदब से मुतालिक लोग हैं वो आ जाते हैं वो हमारे अदबी अदारे जो हैं उनमें भी यही हाल है मैं नाम नहीं लूँगा अदबी अदारों में हमारा यही हाल है कि वहाँ पर फरमाइशी लोग चले जाते हैं और ऐसे ऐसे बेढंगे शायर वहाँ पर मौजूद हैं कि शायरी क्या होती है उसका मिजाज क्या होता है वो हमें पता ही नहीं है वो वहाँ पर मौजूद है लेकिन हमारे यहाँ शायरी ज़रूरी अब अदारा एकेडमी अदबियात इस्लामाबाद में बना कराची में ब्रांच है वहाँ पर जो शायरों को कुछ थोड़ा बहुत मेरी उम्र में आने के बाद जो अपनी किसी किताब पर जो वज़ाइफ मिल रहे थे वो भी बंद हो गए वो भी बंद हो गए तो ये हमारे यहाँ अदब का जो जिसे कहते हैं ना पनपना वो जी। रुक गया है अब शौकिया शायर तो पैदा हो रहे हैं शायरात पैदा हो रही हैं लेकिन वो असातिज़ा के पास जाना नहीं चाह रहे जो जी जा रहा है लिख रहे हैं सही सही और हम हमारी जो सामाईन हैं वो इतने जाहिल हैं कि उस पर ख़ुसूसन ख़वातीन पर खाम वाह 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 कर रहे होते हैं हाँ खामोखा कर रहे होते हैं अच्छा हम खामोखा नहीं करना चाहते हम सच में वाह करना चाहते हैं सुनाना पड़ेगा ना उसके लिए आपको कोई ना कोई शेर चलिए चले हाँ, ये तो जरूरी है ना हम शायर और शायरी ना सुनाए ऐसे कैसे हो सकता है आरिफ साहब? चंद शेर अपने जी जी पहले दो शेर सुनाता हूँ सच सुनना और कहना मुश्किल होता है सच सुनना और कहना मुश्किल होता है दर्द है आखिर सहना मुश्किल होता है दर्द है आखिर सहना मुश्किल होता है अपने कद से बढ़ के कुछ मिल जाए तो सादा साहब बिल्कुल अपने कद से बढ़ के कुछ मिल जाए तो अपनी हद में रहना मुश्किल होता है ओहो अपनी हद में रहना मुश्किल होता है वाह वाह एक चंद शेर और करो ये तो अब तय है कि है इसमें खसारा होना ये तो अब तय है कि है इसमें खसारा होना मात्र ये तो अब तय है कि है इसमें खसारा होना
इतना आसान भी नहीं आंख का तारा होना, इतना आसान भी नहीं आंख का तारा होना। तुम जो कहती हो तो कोशिश में भला हर्ज है क्या, तुम जो कहती हो तो कोशिश में भला हर्ज है क्या, वैसे मुमकिन ही नहीं प्यार दोबारा होना, वैसे मुमकिन ही नहीं प्यार दोबारा होना। बस थपेड़े ही मुकद्दर में रहे हों जिसके, बस थपेड़े ही मुकद्दर में रहे हों जिसके, कितना मुश्किल है समुंदर का किनारा होना, कितना मुश्किल है समुंदर का किनारा होना। कितने रिश्तों में तकसीम मेरी ज़ात नकीब, कितने रिश्तों में है तकसीम मेरी ज़ात नकीब, कैसे मुमकिन है किसी एक का सहारा होना, कैसे मुमकिन है किसी एक का सहारा होना। टुकड़ों में बटा, ये तो अब तय है कि बस ये तो अब तय है कि है इसमें खसारा होना, इतना आसान भी नहीं आंख का तारा होना। जबरदस्त 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 माशाल्लाह जबरदस्त। अच्छा, वाकई में जब भी आप शायरी के अल्फाज में जब वो सिचुएशन बयान कर रहे होते हैं ना, और वो जिस तरह आपने कहा कि बड़ी खूबसूरत अंदाज से जिस तरह आपने बयान किया, उसकी फील ही कुछ और होती है। बिल्कुल ऐसा होता है। और शायद यही रीज़न है आरिफ साहब कि हम हमारे जो बड़े बड़े नाम है शायरों के, हम आज भी उन्हीं की शायरी पढ़ें। बड़े आए और फिर वो चले गए, लेकिन जो बड़े बड़े शायर थे जो सही लिखते थे, नाप तोल के लिखते थे, तरतीब के साथ लिखते थे, हम आज भी उन्हीं को ही पढ़ रहे हैं। उसकी वजह ये है हाँ कि देखिए अदब या शायरी, खुसूसी शायरी की तरफ आते हैं, वो बाकायदा इल्म है। अब इसकी जो बहरें हैं, इसके औज़ान मुकर्रर हैं, और इसके अलावा जब आप इस्तिलाहात या इस्तारात या मतलब उसके साथ आप जो तशबीहात होती हैं उनका इस्तेमाल करते हैं, तो वो आपकी शायरी को खूबसूरत बनाते हैं, खूबसूरत बनाते हैं। तो यही असातिज़ा का चूँकि ये वस्फ था। हाँ ठीक है कि उन्होंने शायरी ज़्यादा आर्दू गुल पे और रुखसार पे और बुलबुल और ये वो ज़्यादा वो उनका तो जैसे जैसे ही शायरी का कैनवस तब्दील हुआ तो उस पर लोगों ने अपनी पेंट करना शुरू किया, तो शायरी का मिजाज भी तब्दील हुआ, तब्दील हो गया। और आहिस्ता आहिस्ता आते आते आज शायरी जो है वो सिर्फ गुलो बुलबुल या लबो रुखसार पे नहीं रही। हाँ, अब उसका पैटर्न बहुत वसी हो गया है, वसी हो गया, कैनवस बड़ा वसी हो गया है। वो यानी उसमें सियासत भी आ गई है, उसमें समाजी भी मामलात भी आ गए हैं, मुआशरती मसाइल भी आ गए हैं। ये सारा कुछ उसमें अब शायरी में समो दिया जाता है, जिसने शायरी को खूबसूरत तो बनाया, लेकिन इसमें जो आने वाले लोग हैं, जो इस पे मतलब लिखने वाले लोग हैं, उनकी पिज़ेराई जो है वो उस हिसाब से ना होने के सबब से बहुत से ऐसे बड़े अच्छे अच्छे शोरा मैंने देखे जी गुमनामी में पड़े हैं। ऐसे ही है, बहुत अच्छा लिखने वाले हैं, जी ऐसे ही है। अच्छा, तो टैलेंट तो मुझे ऐसा लगता गुमनामी में है, है। बिल्कुल मुझे लगता है पाकिस्तान में टैलेंट तो जो है वो भरपूर है, चाहे वो आप शायरी में कह दें, अदाकारी में कह दें, सिंगिंग में कह दें, भरपूर हमारे पास टैलेंट है। अच्छा जिते टैलेंट की गाल कजी थी तो मां उन स्किल के जे बारे में ईसानी साहब गाल कह रहे हुआ, उन स्किल के तव्हांजे लफ़्ज़नि में भी मां जोड़ींदमि, स्किल्ड एजुकेशन ते केतिरो कमु पियो थिए? बिल्कुलु असांजो पंहिंजो हिकिड़ो इदारो आहे जेके फीमेल स्किल ते कमु थो कये, छोकी जेके असांजे सभु चयो इलाही ज़रूरी आहे। एजुकेशन सां गॾु जेकी टेक्निकल एजुकेशन आहे हू तव्हांखे जेको आहे बहितर अंदाज़ में अॻिते वधाए सघे थी। जेकी असांजे मुल्क में नौकिरियुनि जी सूरत हाल आहे, जेकी रोज़गार जी सूरत हाल में हुन जेके टेक्निकल माण्हू आहे, चाहे मेल हुजे फीमेल हुजे, पंहिंजी एजुकेशन जेकी टेक्निकल एजुकेशन आहे हुन सां बहितर ज़िंदगी पंहिंजी कढे सघे थो। इन करे असांजो पंहिंजो हिकिड़ो इदारो जेके फीमेल टेक्नीशियन टेक्निकल ते कमु थो करे। ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। जिते असां स्किल जी ॻाल्हि कह रहे आहियूं तो हिकु ॿियो हिस्सो भी टेक्निकल एजुकेशन। शो भाई आपकी तरफ आ गया ना, तीर आपकी तरफ आ गया। ये ज़रा स्किल, जो हम स्किल की बात करें, शोभा के पास भी बड़े स्किल हैं, ज़रा शामिल करें प्रोग्राम में। क्या शामिल कर रहे हैं? श्योर, बड़ी खूबसूरत सी गज़ल नासिर कासमी साहब की लिखी हुई, और इसे जो तरन्नुम और सोच किया था वो नुसरत फ़तेह अली ख़ान साहब मरहूम ने किया था। और सर ने जो बात की है वो बहुत ज़बरदस्त है। अब मेयारी शायरी बिल्कुल भी नहीं है, क्योंकि आपने जो भी नज़म पेश की उसमें काफ़िया रदीफ़ बहुत ही खूबसूरत था, हसीन था, तो ये बहुत ज़रूरी होता है। और मैं भी गुस्ताखी करूँगा, क्योंकि जो मैं एक शेर इससे पहले कहूँगा वो बिल्कुल एक अवामी शायर का शेर है, लेकिन क्योंकि मज़े के लिए कहना पड़ता है। अवाम भी अपनी है, अवाम भी अपनी इसी है। प्रोग्राम में माइकल अरशद मेरी गज़ल गा के जा चुके हैं। अच्छा, माइकल अरशद आए थे, उन्होंने मेरी गज़ल इसी प्रोग्राम में पेश की थी। ज़बरदस्त जी। भूल हुई है हमने माना जाना, हमको याद नहीं।
कोई दिल में लिए अरमान चला जाता है, कोई खोए हुए औसान चला जाता है। हुस्न वालों से ये कह दो ना निकले बाहर, देखने वालों का ईमान चला जाता है। गम है या खुशी है तू, मेरी जिंदगी है तू, मेरी जिंदगी है तू। गम है या खुशी है तू, मेरी जिंदगी है तू, मेरी जिंदगी है तू। गम है या खुशी है तू, मेरी जिंदगी है तू, मेरी जिंदगी है तू। आफतों के दौर में मापा था निसा। आफतों के दौर में, आफतों के दौर में चैन की घड़ी है तू, मेरी जिंदगी है तू, मेरी जिंदगी है तू। गम या खुशी है तू, मेरी जिंदगी है तू, मेरी जिंदगी है तू। तेरे हुस्न की ताज़ीम किया करता हूँ, और आँखों ही आँखों में तुझे चूम लिया करता हूँ। दोस्तों के दरमियाँ, दोस्तों के दरमियाँ दोस्तों के दरमियाँ दोस्तों के दरमियाँ दोस्तों के दरमियाँ
के दरमियां क्या है भाई? वजह दोस्ती है तू, मेरी जिंदगी है तू, मेरी जिंदगी है तू, गम है या खुशी है तू, मेरी जिंदगी है तू, मेरी जिंदगी है तू। मख्तार से हो नासिर, नासिर मन निदा 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 मन निदा पापा धानी सा रे 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 मा पधानी मा परे करे सा नासिर दयार में, नासिर दयार में, नासिर दयार में कितना अजनबी है तू, मेरी जिंदगी है तू, हाँ मेरी जिंदगी है तू, गम है या खुशी है तू, मेरी जिंदगी है तू, मेरी जिंदगी है, मेरी जिंदगी है तू, मेरी जिंदगी है तू, मेरी जिंदगी है तू। वाह 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 जबरदस्त जबरदस्त। वंडरफुल वंडरफुल शुभे क्या हुआ था शुभे? नासिर काज़मी साहब की बड़ी ही खूबसूरत हाँ आप गायब हो गए थे, आप नुसरत अली गजल खान में। ने बड़ी बेहतरीन अंदाज में इसको बहुत खूबसूरत, गाया है बहुत कि अच्छा। मेरी जिंदगी है तू। मेरा बड़ा ताल्लुक रहा, मैंने एक मुद्दत हारमोनियम बजाया है। क्या बात। वाह 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 वाह। ये जो असल में व्यूवर समझ रहे होंगे, बेसिकली ये राग दरबारी है नहीं, दरबारी है। हाँ जी, असावरी ठाट का ये जिसे कहते हैं जौनपुरी एक राग है, जौनपुरी राग है, तो नोट्स वही हैं, सिर्फ उसकी जो अदायगी और वादी संवादी का फर्क है, वादी संवादी। बड़ी टेक्निकल बातें हो रही है, मुझे लग रहा है हम माइनस है इन बातों से। आपसे ही बात करें, हम है नहीं यहाँ पर। बहुत टेक्निकल बातें हो गई हैं, ये टेक्निकल बातें हैं। हाँ ये टेक्निकल बातें। बिल्कुल वक्त है ब्रेक जो ताज़ से मुलाकात के तो नडी कमर्शियल ब्रेक का पोए। सलाम सिंह सलाम सिंह सलाम सिंह सलाम सिंह सलाम सिंह सलाम सिंह। वेलकम बैक। अच्छा जी, खोड़ सारियूं ॻाल्हियूं अॼु प्रोग्राम में जेका है वो डिस्कस थी रहियूं आहिनि, खोड़ सारियूं शयूं डिस्कस थी रहियूं आहिनि। अच्छा, कुझु ॻाल्हियूं ज़रूरु मां उहे बि शामिलु करणु चाहींदमि साईं साहिबु, जेके शुरूआती दौर जूं ॻाल्हियूं अक्सर आई एम श्योर त तव्हां कई दफ़ा रिपीट कयो हूंदो, पर हर दफ़े जॾहिं बि रिपीट कंदा हूंदो हिकु नयो हिकु ताज़गी फील थींदी हूंदी। उहो पहिरियों ॾींहुं सेट जो हा, कहिड़ो हो, किथे हो, कीअं हो? मुंहिंजी स्टार्टिंग पीटीवी खां थी, मुंहिंजी स्टार्टिंग पीटीवी खां थी। ऐं जेको मां एक्सीडेंटल आर्टिस्ट आहियां, मां को हू न आहियां। जी, ऐं जी। सची ॻाल्हि इहा त मां कॾहिं कॾहिं चवंदो आहियां त मां एक्टर आहियां बि कोन, सची जेकॾहिं पुछो त। हा हा, ॾिसो न, पर थी वियासीं। ऐं मां डायरेक्टर चयो हीअं कयो, उहो करे छॾियो, हुन ओके कई, पोइ असां चयोसीं त ओके त ओके। सही। ठीकु आहे न। इकबाल सईद अंसारी साहिबु हूंदो पीटीवी ते, पोइ अहिड़े नमूने सां मां तारिक रोड ते गाॾी ठाराईंदो हुउसि, उते उहो बि ईंदो हो, मैकेनिक वटि बेंच ते वेही चांहि पीअंदा हुआसीं, मूंखे ख़बर न हुई हो केरु आहे, आउं केरु आहियां। अहिड़े नमूने सां पोइ हुन मूंखे ऑफर ॾिनी। मां चयो यार तव्हां पीटीवी वारा त ज़ालिम अहिड़ा, हुन ज़माने में अंदरि वञणु एंट्री वॾी ॻाल्हि हूंदी। जी जी मां चयो तव्हां त माण्हुनि खे अंदरि नथा किरणु ॾियो, त पोइ कीअं अचे? न न तव्हां यू डोंट वरी। बादल जमाली साहिबु गॾु वेहंदा हुया, इकबाल सईद अंसारी साहिबु ॾाढो सुठो इंसानु, हिकिड़ो ॾाढो बहितरीनु, हा, प्योर सोल एंड फैमिली बैकग्राउंड।
पोइ अहिड़े नमूने सां सिलसिलो शुरू थियो ऐं पोइ सिलसिलो हलंदो रहियो। उन खां पोइ वरी फिल्म कई मां जावेद शेख साहिब सां गॾु हा, ऐं जेको आहे सो अहिड़े में ॿी फिल्म कई। पोइ इहो कमर्शियल्स बि कयूं ऐं इहो ड्रामा बि कया। ऐं उन खां पोइ कुझु वेलफेयर में मां जीअं ॿुधायो तव्हांखे त मां हिकु एसोसिएशन जो फ़नकार एसोसिएशन जो प्रेसिडेंट रहियुसि कराची जो। पर पोइ उते जॾहिं मां ॾिठो त चेयरमैन साहिबु रुॻो असांखे मिसयूज़ थो करे त पोइ उतां मां रिज़ाइन कई। मां चयो बाबा मां अहिड़े क़िस्म जो माण्हू न आहियां। ऐं पोइ अहिड़े नमूने सां हाणे वरी जीअं मां तव्हांखे ॿुधायो त वरी इहो नओं सिलसिलो जुड़े थो मेलो आर्ट सर्किल जो। उन्हनि खे मां वाज़े तौर ते चयो आहे त फ़नकारनि जे भलाई बहबूद ऐं बहितरी जी ॻाल्हि न कंदो मां भॼी वेंदोमांव। बल्कि मां सची ॻाल्हि इहा आहे, ॾिसो न हाणे हिन उमिरि में बि अचे जेकॾहिं असां पाण सां ऐं फ़नकारनि सां सचा न थियूं त पोइ छा थींदो। बिल्कुलु। ऐं कल्चर डिपार्टमेंट खे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे। हाणे गुज़िरियल ॾींहंनि में मुंहिंजे हिकिड़े मां नालो हुननि जो न खणो, मुंहिंजा दोस्त आहिनि, मूंखे उन्हनि जे लाइ इज़त एतिराम आहे। चईंसीं असां नंबर इन करे बंदि करे छॾिया आहिनि जो फ़नकार असांखे तंग था कनि। अरे बाबा फ़नकार तव्हांखे न चवंदा ॿियो कंहिंखे चवंदा। सही। गुज़िरियल ॾींहुं अब्बास गुल ओढाणे साहिब खे कल्चर डिपार्टमेंट ₹1 रुपए मां पर्सनली वियुसि। उते मां DG कल्चर खे ऐं डायरेक्टर कल्चर खे मां चयो त बाबा उहो मिसकीन वीचारो हुन जेको आहे सो ॾाढो बीमार आहे, हुनखे ॾियो। त हुनखे ॿियनि दोस्तनि बि चयो, मां हथ ॿधा हुननि खे। सो बहरहाल पोइ हुन वीचारे जी कुझु हेल्प कई हुननि। ऐं पोइ हुते अहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं त साईं चईं असां इहो मां चयो साईं व्हाट्सअप नंबर साईं असां बंदि करे छॾिया आहिनि फ़नकारनि जे आज़ार जे करे। हाणे हीअ ॻाल्हि आहे फ़नकारनि जे आज़ार जे करे तव्हां यू आर हेयर टू सर्व द आर्टिस्ट टू वेलफेयर द आर्टिस्ट ऐं तव्हां चओ था त असां नंबर इन करे बंदि करे छॾिया आहिनि। त मुंहिंजी गुज़ारिश आहे कल्चर डिपार्टमेंट खे त प्लीज़ तव्हां आर्टिस्टनि ॾे तवजो ॾियो, उन्हनि जे ज़रूरतुनि खे मद्देनज़र रखो। ऐं साॻिए वक़्तु मां फ़नकारनि खे बि चवंदुमि त इहो सिर्फ़ु पिन ते गुज़ारो न कयो, उन सां गॾु ॿियो बि को कमु कयो। इहा ॾाढी इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे जेका असांखे शामिलु करणु ॾाढो ज़रूरी आहे। त असां जेके आर्टिस्ट आहिनि, खोड़ सारा अहिड़ा आर्टिस्ट बि गुज़रिया जिन जो जेको आख़िरी टाइम उहो ॾाढो तकलीफ़ ते गुज़रियो बिकॉज़ उन्हनि 100% रिलाए सिर्फ़ु TV ते ऐं फिल्म ते कयो। त इहो ॾाढो ज़रूरी आहे इन ॻाल्हि खे एक्सेप्ट करणु। ऑल्दो ईअं हुजणु न खपे दुनिया जी ॿियनि जॻहियुनि ते एज़ एन एक्टर एज़ एन सिंगर हिकु पूरो करियर आहे, एज़ एन राइटर हिकु पूरो करियर आहे। असां वटि न आहे। इन ॻाल्हि जी एक्सेप्टेंस असांखे करणी। मां तव्हांखे गुज़ारिश कयां त असांजा अहिड़ा आर्टिस्ट जेके फू उन में मौज ऐं मस्तीअ में हुया ऐं जॾहिं उन्हनि जो उरूज हुयो त पाण खे संभाले न। भाई तव्हां घर ठाहियो, पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियो, तव्हां पंहिंजे लाइ कुझु बैलेंस कयो, को साइड में कुझु करियो। जॾहिं पोड़ा थी विया या जॾहिं उमिरि वधी वई त पोइ उहे वेचारा थी विया। ऐं अहिड़ा वेचारा थी विया जो तौबा इस्तग़फ़ार। ॾिसो कल्चर डिपार्टमेंट जो बि कंदो पर हिकिड़ी हद ताईं कंदो। असांखे यकीन ईअं न आहे त असां कल्चर डिपार्टमेंट खे रुॻो जेको लठ खणी वञी बीह रहूं दफ़ा वारो कयो असांखे ईअं कयो। न न न न न असांखे पाण खे बि त करिणो आहे न। टेक्निकल असां ॿारनि खे टेक्निकल हुनुर ॾियूं, असां पाण सोचूं, असां अयाशियुनि खे छॾियूं। असां जॾहिं उरूज आहे त उन में संभालियूं न पाण खे। इहो हिकिड़ो तरीक़ो आहे त असां अयाशियुनि में लॻा पिया आहियूं त भई सॼी उमिरि ईअं ई हूंदासीं। नो, असांखे पाण खे पहिरियों संभालणो आहे, पंहिंजी इज़त एतिराम पाण करणी ऐं कराइणी आहे। मां जेकॾहिं इज़तदार हूंदुमि त तव्हांखे इज़त ॾींदुसि। बिल्कुलु। मां जेकॾहिं इज़तदार न हूंदुसि त मां ॿिए खे इज़त न ॾींदुसि। सही। अच्छा, तव्हांजो उहो पहिरियों ॾींहुं त तव्हांखे यादि करायोसीं, पर ॿिया जेके असांजा महिमान आहिनि मां उन्हनि जी तरफ़ बि वञणु चाहियां थी। तव्हांखे साजिदा साहिबा उहो पहिरियों ॾींहुं यादि आहे जंहिं ॾींहुं तव्हां सोचो त मूंखे वेलफेयर जेको आहे उहा जॉइन करणी आहे या वेलफेयर लाइ कमु करिणो आहे? हाँ, बिल्कुलु यादि आहे। मां पंहिंजी ग्रेजुएशन कंप्लीट कई तो मामा मूंखे चई की कोई गवर्नमेंट जॉब जे लाइ अप्लाई वग़ैरह कयो। कुझु मां न कंदमि गवर्नमेंट जॉब। छो बाबा सॼी दुनिया गवर्नमेंट जॉब कंदी आहे, तूं छो न कंदी आहे गवर्नमेंट जॉब? मुंहिंजो मूंखे 9 खां 5 टिक 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 वारी जॉब जेके आहे नथी वणे। उहो जेकी आहे माइंड बिल्कुलु ब्लॉक थी वेंदो आहे। मां कुझु अहिड़ो कमु कंदमि जिन में हर रोज़ु कुझु नयो थिए। बसि हू हिकिड़ी डिसीशन हुई जिन खां बाद मां पोइ ईदी साहब खे जॉइन कयो। 8 साल ईदी साहब सां गॾु हिकिड़ी वॉलंटियरशिप कई। हुन सां जेकी तरबियत हासिलु थी, जी इलाही ज़रूरी आहे तव्हांजा उस्ताद कहिड़ा आहिनि, तव्हांखे कीअं था तरबियत करनि, तव्हां कंहिं कम खे सम्झो पंहिंजा। भई चाहे उहो लिखणु हुजे, फ़नकारी हुजे, सोशलिज़म हुजे, एक्टिविज़म हुजे, उनमें तव्हांजा उस्ताद इलाही मायने रखंदा आहिनि। मुंहिंजो उस्ताद अब्दुल सत्तार ईदी साहब हो, मुंहिंजे लाइ इलाही एतिराम आहे उन्हनि जे लाइ। हू उन्हनि इलाही तरबियत कई की बाबा माण्हुनि जे दर्द खे कीअं सम्झणो आहे, कम खे कीअं ॾिसणो आहे, पोइ तव्हांजी इर्द गिर्द में छा था थिए, तव्हांजा बेसिक फोकस कीअं थींदा। इन में बि माण्हू जो जेको फोकस आहे उहो ज़रूरी हूंदो आहे की पंहिंजे टारगेट खे फोकस कयो, पंहिंजे एरिया खे फोकस कयो, पोइ तव्हां पंहिंजे कम में सक्सेस था वठो सघो।
त ही मूंखे बिल्कुलु यादि आहे और मां इलाही मतिलबु घर वारनि सभु ही कहिड़ी फील्ड आहे हा, हिन में छा तव्हांखे मिलंदो कुझु कोन्हे त मूंखे भई ठीकु आहे कुझु कोन्हे त मूंखे मुंहिंजी सेटिस्फेक्शन थी हा बिल्कुलु क्योंकि समाजियात में मुंहिंजी की मास्टर्स आहे पोइ मां इकनॉमिक्स में कई माशियात ऐं समाजियात में जेको अनबैलेंस आहे पंहिंजे असांजी कंट्री में हू ज़्यादा माण्हू खे एक्टिविज़म जी तरफ़ वठी अचे सही थो सही शायरी का सबसे मुश्किल तरीन वक्त क्या होता है? शायरी पे वैसे तो मतलब मौजूदा दौर में तो मुश्किल ही वक्त है वो काफ़ी, लेकिन शायरी में कौन सा मुश्किल वक्त होता है? शायरी का मुश्किल वक्त वो होता है जब आप सीखने के अमल से गुजर रहे होते हैं और यानी आपको अगर आप सीखने का शौक़ रखते हैं तो फिर असातिज़ा के दरवाजे पर पहुंचना, उनसे दरख्वास्त करना, जूतियाँ चढ़ाना। जी जी। तो मुझे अच्छी तरह याद है कि मैं जब रोशनी शेख साहब के कदमों में बैठा तो उन्होंने तकरीबन 1 साल तो मुझे घास ही नहीं डाली। जब 1 साल तकरीबन गुजर गया फिर उन्होंने मुझे समझा कि ये लड़का जान छोड़ने वाला नहीं है। सही। तो उन्होंने मुझे शर्फ कबूलियत बख्शा और अपनी शागिर्दी में कबूल किया। तो शायरी का वो मुश्किल वक्त होता है और शायरी का एक बड़ा मुश्किल वक्त वो भी होता है जी कि जब आप, मैं अब समाजी नुक्ता निगाह से बात जी करने जी लगा जी जी कि घर में आपके खाने को ना हो और आप शेर कह रहे हो, वो शेर क्या होगा? लेकिन जब जेब में पैसा ना हो और आप शेर कह रहे हैं, शेर वो शेर आपने कह दिया, शेर तो आपने कह लिया, लेकिन जो तकलीफ आपने उस दौर में उठाई है, उस तकलीफ, आपका शेर सुनकर लोग वाह वाह तो ज़रूर कर देंगे, क्या लिखा है या क्या लिखा है घरों में भूख नाचती है, क्या कमा, ये नहीं सोचेंगे कि इससे पूछे कि घर में भूख नाचती कैसे है। आपने शायर की हैसियत को देखा, उसको समझा, उसके दर्द को समझा, नहीं समझा तो पूछ लें। सही बात है। मैं तो काम करके, मैं टीचर था, मैंने काम करके पढ़ा लिया, पढ़ाया, कमा लिया थोड़ा सा, अपने बच्चे पाल लिए। मैंने ऐसे शुरा हज़रात भी देखे अच्छा लिखने वाले गुर्बत में मर गए, मुफलिसी में गायब हो गए, पीस दिया उनको गुर्बत में। लेकिन हमें इस चीज़ का ख्याल रखना चाहिए हमारे में। देखिए अगर हम दीनवी नुक्ता निगाह से बात करें, दीनी नुक्ता निगाह से, वो किसी भी मज़हब की, मैं अखलाकियात की बात करने लगा हूँ, तो उसमें ये है कि अपने पड़ोसी का पता करें। ये तो एक बड़ी बेसिक सी चीज़ है ना आरिफ साहब, अगर हम ये सीख जाएं तो शायद, मैं हमेशा इस चीज़ पे बिलीव करती हूँ कि अगर हम ये करना सीख जाएं तो शायद हमारे मुल्क में कोई तकलीफ़ में कोई हो ना। अगर हम सिर्फ ये रिस्पॉन्स, आप ना जाएं दूर, आप दूर नहीं जाते आप, बहुत अच्छी बात है जो वेलफेयर इदारे काम कर रहे हैं, लेकिन एक छोटी सी एक बात है कि अगर आप उन वेलफेयर इदारों को भी छोड़ दें, आप सिर्फ अपने घर में या जिन लोगों को आप जानते हैं, आप सिर्फ उनकी खैर खबर ले लेना, और ये तो देखिए वेलफेयर की ज़रूरत नहीं पड़ेगी, ज़रूरत ही नहीं पड़ेगी। ये तो बड़ी एक कॉमन चीज़ है कि आपके करीब जो लोग हैं, आपके जो घर में लोग हैं, आप सिर्फ उनकी खैर खबर लेना स्टार्ट करते हैं तो किस्सा ही खत्म हो जाएगा फिर इतनी तकलीफों का। आपने देखा होगा हमारे समाज में, जब कभी शादियां होती थी सिंध में, पंजाब में थी, तो लोग अपने घरों में जो उन्होंने जानवर पाले होते थे उनका दूध उस घर में पहुंचा देते थे कि मेहमानों को तकलीफ ना हो, जो तकलीफ ना हो। सही। चरपाइयाँ, ये तो बड़ी हमने स्टोरियां सुनी। हाँ, बर्तन जाते थे, बिस्तर जाते थे, बगैर पूछे चले जाते थे। ये हमारी तरफ से जब ये मेहमान चले जाए फिर वापस कर दीजिएगा, चरपाइयाँ आ जाती थी, बिस्तर आ जाते, यानी ये हम इसको होम वेलफेयर कह लेते हैं। ये हमारे आस पड़ोस का सलूक था या हुस्न सलूक था जो हम एक दूसरे के साथ कर रहे। अब हम बहुत ज़्यादा अवेयर हो गए ना, अब हमें पता है हमारे बर्तन में कोई खा लेगा तो कोरोना आ जाएगा, मसला है। हम अवेयर ज़्यादा हो गए। मसला ये है कि वो भाई हमारा बिस्तर चला जाएगा तो वो पता नहीं कोई बीमारी हमारे घर में आ जाएगी। तो घनी चंदन घनी नॉलेज में खतरनाक हो गया। सो ऐसा है उसकी वजूहत और भी हुई है ना। उसकी वजूहत, दीगर वजूहत में एक ये भी है कि हमने किताबें पढ़ना छोड़ दी। बिल्कुल, हाँ, सबसे बड़ी वजह जो हुई है हमने किताबें पढ़ना छोड़ दी, हमारी अवेयरनेस ख़त्म हो गई है। हम ये जो भी चीज़ हम गूगल पे भाग रहे हैं, हर चीज़ गूगल पे नहीं है और हर चीज़ सच नहीं है। सही। बाजू का ऐसा होता है कि हम गूगल खोलते हैं, हमने कुछ सवाल किया तो वो उसका जवाब उस तरह से नहीं देगा जो हम मालूम करना चाहते हैं, जो है, जो हक़ाइक़ है। एक्सपीरियंस का तो कोई नेमल बदल है ही नहीं ना। तो किताबें खत्म हो गई। हुस्न में मैं अगर कहूँ तो मैंने अपने घर का बोझ कम करने के लिए मैंने 10,000 किताबें बांट दी। मेरी अपनी किताबें 10,000,
अब मेरे ख्याल में मैंने वो किताबें पढ़ी थी, सही सही। तुम अब वो किताबें बढ़ तो गई, मुझे नहीं पता किसने पढ़ी होंगी, कोई एक आध होगा, एक आध होगा जिसने लेकिन पढ़ी है। मैंने आप बिल्कुल बेची- सही बात की आपने। मैंने वो बेची 10,000 नहीं में से है, कितनी एक आधी पढ़ी होगी। मैंने बेची नहीं है, हाँ। मैं बेच के पैसे ले सकता था। मैंने वो किताबें बांटी कि मुझे इन किताबों को बेचना नहीं है, क्योंकि इन किताबों ने मुझे खाया था, इन्हीं किताबों ने मुझे खाने को दिया। खाने को दिए, वाह ज़बरदस्त। अच्छा चले, ये जहाँ बात हुई है तो वहाँ ज़रा बात को इस तरफ भी लेके जाते हैं। सन टे प्यारा प्यारा मेहमान सगत तशरीफ़ फरमा आहिनि, को हिकु मौक़ो ॾिनो वञे, तव्हां पंहिंजनि फील्ड में जिथे जिथे तव्हां कमु कयो पिया, आरिफ़ साहब अपनी फील्ड में काम कर रहे हैं, तव्हां पंहिंजी फील्ड में, तव्हां पंहिंजी फील्ड में, तो आप जहाँ जहाँ काम अपनी फील्ड में कर रहे हैं, कोई वो जादुई स्टिक नहीं होती, वो आपको दी जाए, साईं साहब तव्हांखे उहा स्टिक ॾिनी वञे, छा तब्दील कंदो हुन सां? हिकु ई स्टिक आहे, हिकु दफ़ो इस्तेमालु करणी आहे, सोचे सम्झे। मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे, मुंहिंजी इहा दिलि थी चए त मां बाबा साईं जे नाले सां ॻोठ में कोई हिकिड़ो इदारो खोलियां ऐं बाबा साईं उते असांजे ॻोठ में मिसकिन माण्हुनि खे डोनेट कंदो या कर्ज़ु ॾींदो, कर्ज़ हसना, ऐं उहो बग़ैर व्याज जे, बग़ैर हुनजे, ऐं उहो रुपयो 5 रुपया करे वापसि कयो, त उख़वत वांगुरु मुंहिंजी दिलि थी चए त मूंखे अलाह साईं एतिरो ॾे त मां ॿियनि जो त कयां ई कयां, पर ख़ासि करे फ़नकारनि जो जेको उन्हनि खे मां एतिरा पैसा या एतिरो ख़र्चु करियां उन्हनि ते त जीअं हू पंहिंजे बचनि जो ऐं पंहिंजी वेलफेयर ऐं बहितरी ज़िंदगी गुज़ारे सघनि। मूंखे यकीन कयो त इहा मुंहिंजी ख़्वाहिश आहे, अल्लाह पाक मूंखे इन क़ाबिल करे त मां इंशाअल्लाह ताला मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे त मां उहो हिकिड़ी अहिड़ी बैंक या अहिड़ो को उख़वत जीअं करे थी, उहो कर्ज़ु ॾिए थी बग़ैर व्याज जे, ऐं उहे तव्हां खां, ऐं उन्हनि जी 99.9% रिटर्न रेशो आहे, एॾो बैंक जो बि न आहे, त उन्हनि माण्हुनि खे जेके ज़रूरतमंद आहिनि या उन्हनि जे फैमिलीज़ ते, उन्हनि जे ॿारनि बच्चनि जी तालीम ते, उन्हनि जे टेक्निकल हुनर ते ख़र्चु कजे त जीअं हू मुआशरे में बहितर इंसान। ज़बरदस्त। साजा साहिब, इहा छड़ी तव्हां वटि आहे? हा, हीअ छड़ी अगरि मूं वटि हुजे त मुंहिंजी जहिड़ी दिलि जी ख़्वाहिश आहे उहा आहे की छोकिरियूं सभु पढ़ियल लिखियल हुजनि और जेकी सिंगल मदर आहे असांजे माशरे में, हुननि जे लाइ हिकिड़ी स्पेस हुजे जिथे हू पंहिंजे ॿारनि सां गॾु रही सघे, हुनजो पंहिंजो छत हुजे, छोकी माई खे जेकी छत न हूंदी आहे हू इलाही परेशान आहे मुंहिंजे माशरे में। बिल्कुलु एज़ एन विडो, एज़ एन डिवोर्सी, हू पंहिंजी लाइफ खे सर्वाइवल नथी करे सघे। अगरि मुंहिंजी दिलि जी जेकी ख़्वाहिश आहे उहा आहे कि हिकिड़ो अहिड़ो एरियो ठाहियां या अहिड़ी सोसाइटी ठाहियां जिनमें सिंगल मदर पंहिंजी ज़िंदगी के ईज़ीली सक्सेसफुली पंहिंजी इंशाअल्लाह उहा सोसाइटी ज़रूरु ठहंदी, पर छो न असां पंहिंजे उन्हनि माण्हुनि खे अवेयर कयूं, ऐं जीअं असां हिकु पुट जी परवरिश में उनखे सेखारींदा आहियूं त घर तोखे ठाहिणो आहे, तोखे फ्यूचर करिणो आहे, उहा ई तरबियत असां पंहिंजी न्याणी खे ॾियूं त सुभाणे हुनखे हस्बैंड जी ज़रूरत ई न पए। बिल्कुलु, मां हिन करे चयो न कि निणाणियूं सभु पढ़ी लिखियूं हुजनि ऐं उन्हनि खे इहा उहे पाण ख़ुदि मुख़्तियार हुजनि, उन्हनि खे भाउ जी, पीउ जी, शौहर जी, उनजी छत जी ज़रूरत न हुजे, उन वटि पंहिंजी छत हुजे। बिल्कुलु। ऐं मां हमेशह इन ते चवंदी आहियां, असां जेके इहे लखे करोड़े रुपया शादियुनि ते असां विञाए छॾींदा आहियूं, इहे पैसा शादी सिंपल में बि थी वेंदी, उहे निकाह जा लफ़्ज़ ई चवणा आहिनि, उहे सिंपल में बि थी वेंदी, छो न उहे पैसा पंहिंजी न्याणी खे कंहिं घर जी सूरत में ॾेई छॾियो, उनखे ख़ुदि मुख़्तियार कयो। असांखे बेसिकली उहा मेंटेलिटी चेंज करने की ज़रूरत है। ये छड़ी आपके पास आ गई है, अब बताएं क्या चेंज करेंगे आप? बिला इम्तियाज हर शोबे में अगर वो छड़ी मुझे मिल जाए, मैं रिश्वत खोर मार दूँ। कितने लोग बचेंगे मैं ये सोच रही हूँ। आधा पाकिस्तान खत्म हो ना 90%। वो चंद लोग होंगे तो जो चंद बचेंगे वो सुकून से रहेंगे ना। सही बात जैसे चाइना ने अफीम को खत्म कर दिया। हाँ बिल्कुल बिल्कुल। चले इन छड़ी जो तो इस्तेमाल ॾाढो सां ज़बरदस्त तरीक़े सां कयो आहे, थियो आहे। भला उहा ई छड़ी तव्हांजी पंहिंजी ज़िंदगी में को हिकु ॾींहुं जेको आहे उहो मिटाइण में कमु अची सघे थी, या हिकु अहिड़ो कमु, हिकिड़ो अमल मिटाइण में कमु अची सघे थी, उहा छड़ी किथे कहिड़े अमल ते तव्हां कंदो तव्हांजी पंहिंजी ज़िंदगी में? नेगेटिविटी। हाँ, नेगेटिविटी जेका आहे सा, या ये न चए चवंदा आहिनि त बुरको ॾिजे कंहिंखे, बुरको न ॾियणु खपे ऐं नेगेटिविटीअ खे ख़तमु करणु खपे। दिलि वॾी कयो, दिलि वसी कयो ऐं एक्सेप्ट कयो, जेतिरो थी सघे ॿिए जो भलो कयो। ठीकु आहे, साईं साहिब इहो ॾाढो प्यारो मैसेज आहे। पर तव्हांजी ज़िंदगी जो कुझु ख़तमु करिणो असांखे, जेका ज़िंदगी तव्हां गुज़ारी आहे उन मां को हिकु ॾींहुं, हिकु शख़्स, हिकु अमल डिलीट करिणो आहे, कहिड़ो इरेज़? ॾाढो अहिड़ो माण्हू हूंदो जे तंग कयो हूंदो, ॾिसो लव लेटर लिखिया हूंदा हूंदो बि त नालो
न खणणु खपे छो जो पर आहे अहिड़ो माण्हू जेके थियनि था अच्छा उनमें मिट माइट बि थी सघनि था, दोस्त बि थी सघनि था, पाड़े वारा बि थी सघनि था। हाणे पाड़े में मुंहिंजे माज़रत सां मां हिकिड़ी जनरल थो ॻाल्हि करियां त पाणी हू अचे पियो, असां ॾे बि अचे पियो, हुन ॾे बि अचे पियो, त हुनजी टंकी फुल थी वई त हू पाणी खणी ऐं ॿाहिरि पियो हारे। मां चयो यार पाइप ॾे त मां पंहिंजे टंकी में विझां त मुंहिंजे हुन में अचे नहीं वो ये है ऐसा है वैसा है ये है। मां चयो यार मां समझ गया बस। मैंने कहा अहिड़ा बि आहिनि माण्हू, पोइ हाणे छा सही। कंदो। एक दिन कोई मिटाना हो जिंदगी से, कौन सा मिटाएंगे? शादी वाला। ऐसा क्यों आरिफ साहब? अल्लाह रहम करे, ऐसा क्यों? बस बात तो खत्म हो गई ना। बात खत्म हो गई यार, तो समझने वाले समझ जाए बस। आगे आगे बात नहीं करनी मैसेज हमने। पहुंचा दिया इन्होंने। हाँ अच्छा, फिर वो दिन दोबारा कभी मनाने का सोचा नहीं? अल्लाह ना करे अल्लाह ने तो ऐसा कुछ सिलसिला हो। सही शायर बने आप। लोग जो कहते हैं ना कि दिल में चोट लगने के बाद बंदा शायर बनता है, बिल्कुल सही शायर बने आप। साजिदा साहिबा मुंहिंजे ख्याल में ना ज़िंदगी में अहिड़ो कोई बि ॾींहुं आहे, अहिड़ो कोई शख़्स बि कोन्हे। शख़्स हूंदो आहे मगर ज़िंदगी में उनखे बि उनजी बि नेगेटिविटी बि तव्हांखे पंहिंजी पॉजिटिविटी जे लाइ कमु ईंदी आहे। तो इन करे मुंहिंजे ख्याल में मुंहिंजी ज़िंदगी में अहिड़ो कोई बि ॾींहुं कान्हे कि मां उनखे पंहिंजी ज़िंदगी में मिटायां, छोकी हर दिन खूबसूरत है, आप सोचे तो। ख़ूबसूरत आहे, उनजी हिकिड़ी यादि आहे, हू बि मुंहिंजे लाइ इलाही ज़रूरी आहे। सही सही। आरिफ साहब मोहब्बत कितने बार की? मोहब्बत खत्म ही कब होती है? हुई नहीं, जो कितनी बार करेंगे। आज भी हो सकती है मोहब्बत क्या तो पता कोई मुझे खूबसूरत चेहरा दिख जाए। नहीं बात खूबसूरत चेहरों की नहीं है, हमने तो चेहरे बात की पूछी है ना। खूबसूरती तलाश करने की है। आहा, अब जाएं देखें ये कूड़ा करने हुए बच्चे क्या क्या ढूंढ के खा रहे होते हैं। खूबसूरती उसमें भी है, लेकिन आपकी सोच का मयार देखना होता है। आपने फूल खिल गए हैं, हाँ खूबसूरती का मयार वहाँ भी है। हाँ। खूबसूरत चेहरा ही सिर्फ खूबसूरत नहीं होता, आहा, आहा। चेहरों की बड़ी प्यारी बात खूबसूरती, कर रहे हैं आप। चेहरों की खूबसूरती अगर आपको मुतासर करती है तो आप अच्छे इंसान ही नहीं हैं। आहा, हा, हा। आपको सीरत मुतासर करती है, वो हुस्न है। ये बात होनी चाहिए। बिल्कुल बिल्कुल ऐसा ही है। पर ईसानी साहब चेहरा तो जी जनाब चेहरा सीरत जी तो ज़ाहिर ॻाल्हि ई पंहिंजी आहे, पर चेहरा छा मुतासिर वाकई कोन कंदा आहिनि? घणा मुतासिर कया ऐं ख़ासि करे जेका तव्हांजी गंदमी रंगत आहे या हिकिड़ा उहा त वधीक तव्हांखे हो करे थी। ज़रूरी थोरो आहे त सफ़ेद जेको कलर आहे उहो तव्हांखे करे। अॼुकल्ह त असां मादी परस्त थी विया आहियूं न, त माना जेका नज़र अचे थी अच्छी चमड़ीअ सां उहो ख़ूबसूरत आहे, ईअं न आहे, ईअं न आहे। ऐं कॾहिं त चेहरा यस हा अहिड़ा फेस कट ऐं अहिड़ी सिलसिला अचनि था जो हुननि जी हिकिड़ी झलक माण्हूअ खे केरे थी विझे। हल अलाह साईं छा त हुस्न ठाहियो आहे। तव्हां घणे दफ़ा धक खाधा? मैं हिकु दफ़ो बि न खाधो। हिकु दफ़ो नहीं, असल में हमारे यहाँ ये हो गया है कि हुस्न जो है वो गोरी रंगत में है, अफ्रीका में भी हुस्न है। हुस्न की जो वो मयार जो है वो सिर्फ गोरे रंग में तलाश ना करें। अगर हुस्न ज़ाहिरी हुस्न देखना है तो ज़ाहिरी हुस्न अफ्रीका में भी है, अफ्रीका में भी है। बिल्कुल बिल्कुल ऐसा ही है। ये हम नहीं सोचना चाहिए। हिते कंहिं मुतासिर कयो? मूंखे त ख़ैर मुंहिंजे ख़्याल में एतिरे आसानी से मुतासिर न थींदी आहियां। ये बड़ा मुश्किल काम है, एक ॾाढो मुश्किल कम है। आप वो सवाल पूछ रहे हैं ऑन एयर जो कि घर जाने में फिर बंदे को बड़ा नहीं नहीं नहीं, ऐसा इशू नहीं है मेरे साथ। और तू इन मामले में क्लियर होनी है। ऐसा नहीं ना भी मर्दन जा किस्सा है और तू क्लियर होनी है। औरत सीधी बिल्कुल गाल clear कर होती है। इसलिए मैंने भी हाँ समाजी जवाब दिया था ना। हाँ हम समझ गए थे, हम जवाब को समझ गए थे। मुझे भी घर जाना है। बहुत शुक्रिया आप सबका हमारे साथ होने के लिए। प्रोग्राम जे वाइंडर जी तरफ़ वञिणो आहे, वॾी महिरबानी। तव्हां सभिनी जी असां गॾु हुजण जे लाइ पंहिंजनि शोबनि में माशाल्लाह सां ॾाढो ज़बरदस्त कमु करे रहिया आहियो, कमाल करे रहिया आहियो। मुंहिंजी दुआ है तो अॻियां तव्हां ईअं ई वधंदा रहो और ऐसे ही अच्छा अच्छा काम करते रहें, अच्छी अच्छी बातें लिखते रहें और अच्छी अच्छी यादें याद करते रहें, सिवाय एक दिन के बाकी जो यादें उनको याद करते रहें। बड़ी मेहरबानी असां गॾु हुजण तव्हांजी सिंध टीवी जी वॾी महिरबानी। थैंक यू वेरी मच। आई रिक्वेस्ट ऑनर साहिबान कि पंहिंजे वर्करनि जो ख़्यालु कयो। मां हथ थो वधां था, रिक्वेस्ट आहे पंहिंजे वर्करनि जो ख़्यालु कयो, उन्हनि वीचारनि जो बि ज़रूरतूं आहिनि। थैंक यू वेरी मच। सही, वरी महिरबानी तव्हांजी बि। आख़िर में शोभ भाई जो आवाज़ शामिल कंदासीं। तव्हां सां मुलाक़ात इंशाल्लाह सुभाणे थींदी। तेसि ताईं जी सभिनी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ जी। शोभ भाई बहुत खूबसूरत कलाम। और मैं समझता हूँ कि जब से ये कलाम कंपोज़ हुआ इसे सब ने ही गाया, सब ने ही पढ़ा, सब ने ही गाया। इसकी पोइट्री ऐसी
एक बात शेयर करता चलूँगा, क्योंकि इसकी जो सही कंपोजिशन है वो मोहम्मद सादिक हुसैन साहब ने की थी, और इसको लिखा था सागर साहब ने, एक शायर थे बहुत अच्छे में। हाँ जी, सागर सिद्दीकी, दरवेश दरवेश। हाँ जी। और बाकी तमाम तर जितने लोगों ने गाया, यकीन माने इससे मुस्तफ़ीद ही हुए हैं, इससे फ़ायदा ही लिया इस कलाम से। बस जो सागर साहब से उनका मुझे थोड़ा सा दुख है कि जो उनकी जब डेथ हुई थी तो वो एक रोड के किनारे थी, तो उन्होंने कहा शायर जब भूखा होता है वो शेर कहता है। हाँ दादा जी, दरबार में बैठे हैं। तो ये बड़ा खूबसूरत सा कलाम आपके सामने मैं पेश करता हूँ। नीरे गा नीरे मागा पागा रे निधा नीरे सा नीरे गमा नीरे सा मादा पासा निदा पगरे निधा नीरे सा। उसकी हक बात शेर जरी याद आया, और मालिक कुल कहा तो अली याद आया। अली मौला हो लाल मेरी पत रखियो भला झूले लालण सिंधड़ी दा सेवण दा सखी शाबाश कलंदर। जितना दिया सरकार ने मुझको, जितना दिया सरकार ने मुझको, इतनी मेरी औकात नहीं है। ये तो करम है वरना मुझ में तो ऐसी बात नहीं है। हो लाल मेरी पत रखियों पल्ला झूले लालण सिंधड़ी दा सेवण दा सखी शाबाश कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शाबाश कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शाबाश कलंदर शिवानी लाल कलंदर हुसैनी लाल कलंदर अली दा पहला नंबर अली दा पहला नंबर। हो लाल मेरी बने सूफी जज्बात में बहने वाले, बने सूफी जज्बात में
चिराग तेरे बलड़ हमेशा। जंगल पहाड़ कहते हैं नाद अली, मुश्किल को मेरी हल करो मुश्किल कुशा अली। चार चिराग तेरे बलड़ हमेशा, चार चिराग तेरे बलड़ हमेशा। पंजवा में बालण आयु मुला झूले लालण, पंजवा में बालण अली अली बोलो अली अली। पंजवा में बालण आयु मुला झूले लालण, सिंधड़ी दा सेवण दास की शाबाश कलंदर, दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर। शिवानी लाल कलंदर सखी शहबाज कलंदर, हुसैनी लाल कलंदर मस्तो मस्त कलंदर लाल, मस्तो मस्त कलंदर लाल, मस्तो मस्त कलंदर लाल, मस्तो मस्त कलंदर लाल। पहले मैं मुश्किलों में था, फिर मुश्किलें मुश्किलों में थी। पहले मैं मुश्किलों में था, फिर मुश्किलें मुश्किलों में थी। ऐसा बदला नज़ारा या अली कहने के बाद, अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला। मन कुंतो मौला वहाजा अलीयुन मौला, मन कुंतो मौला वहाजा अलीयुन मौला, मन कुंतो मौला वहाजा अलीयुन मौला। अली मौला 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 अली 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 मौला अली 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 मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला अली मौला मौला अली मौला मौला अली मौला मौला अली मौला अली 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 सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।